जय झूलेलाल दोस्तों, स्वागत है तव्हांजो मुंहिंजे हिन शो में जंहिंजो नालो आहे लाइव आजकल सब्दानी कोचिंग प्रेजेंट्स विद मोहित शिवानी। दोस्तों मुंहिंजी पूरी कोशिश आहे कि तव्हां सभिनी खे विंदरायां लॉकडाउन जे हिन टाइम में, कोरोना जे हिन टाइम में तव्हां मस्ती कयो, तव्हांजे घर ताईं सिंधियत जूं ॻाल्हियूं पहुचनि, तव्हांजे घर ताईं उहे शख़्सियतूं पहुचनि जिन खे ॿुधण लाइ तव्हां वॾे वॾे ऑडिटोरियम में टिकट वठी वेंदा आहियो, घणी दफ़ा परे वेही ॿुधंदा आहियो या पासे में वेही ॿुधंदा आहियो, त निश्चित ई मूंखे लॻे थो ही पंहिंजे पाण में हिकिड़ो अचीवमेंट आहे। इन्हनि सभिनि आर्टिस्ट लाइव आजकल विद मोहित शिवानी में असांखे टाइम ॾिनो आहे। फर्स्ट शो काजल चंदीरमानी, सेकंड लेजेंडरी दादा असांजा घनश्याम वासवाणी साहब, ऐं अॼु जा असांजा गेस्ट आहिनि जिन जो नालो आहे वन एंड ओनली सिंधी सुपरस्टार रॉक स्टार, मुंहिंजो भाउ ऐं सिंधी स्टेज जी जान, सिंधी स्टेज जी आत्मा, सिंधी स्टेज जी एनर्जी, जतिन उदासी। जोरदार ताड़ियूं पंहिंजे घर वेही करे हिकदमि जतिन उदासी लाइ। तव्हां फ्रेम ते ॾिसी रहिया आहियो, हिकिड़ो जतिन उदासी असां सां गॾु जुड़ण वारा आहिनि थोड़ी देर में। जय झूलेलाल जतिन भैया। जतिन भैया आवाज अचे पियो? मूंखे लगे तो नेटवर्क में कुछ इशू आहे, पर हिक मिनट में वरी जतिन भाई असां सां जुड़ी वेंदा। तो दोस्तों अॼु जतिन उदासी, तव्हां इहो सम्झो कि जतिन उदासी अहिड़ी शख़्सियत आहे जिन सां गॾु 5 सालनि खां मां पाण वर्ल्ड घुमी रहियो आहियां, पूरो देश विदेश घुमी रहियो आहियां, ऐं उहो शख़्सियत मूंसां गॾु आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, मुंहिंजो भाउ आहे, ऐं मुंहिंजे लाइ हिकिड़ो रोल मॉडल बि आहे कि कंहिं नमूने घटि उमिरि में, नंढे स्पैम ऑफ टाइम में कंहिं नमूने वधीक माण्हुनि ताईं अगरि पहुची सघे थो त उहो नालो आहे जतिन उदासी। मध्य प्रदेश जे कटनी मां निकिरी करे माया नगरी बॉम्बे में पंहिंजी जॻह ठाही। तव्हां हिकिड़ो फोटो ॾिसी रहिया आहियो फ्रेम ते, कंहिं नमूने जतिन उदासी हिकिड़ी स्मार्ट पर्सनैलिटी थी करे सिंधी परफॉर्मेंस जे विच में आयो। थोड़ी देर में जतिन असां सां गॾु हूंदो, थोड़ो टेक्निकल इशू थियो आहे, तेसि ताईं तव्हां जुड़ो, कमेंट्स में ज़रूर ॿुधायो कि तव्हांखे असांजो ही प्रोग्राम कीअं लॻंदो आहे। कल्ह असां सां गॾु घनश्याम वासवाणी साहब हुआ, ऐं हुन खां पहिरीं काजल दीदी, ऐं हाणे हिक खां हिकु ॿियूं सुठियूं पर्सनैलिटीज़ असां सां गॾु जुड़ण वारियूं आहिनि। बैक टू बैक जीअं जीअं माण्हू जुड़ंदा वेंदा मां तव्हां सां मिलाराईंदमि। कोरोना ऐं क्वारंटाइन जे टाइम में तव्हां पंहिंजे घर में कीअं टाइम कटे रहिया आहियो, ज़रूर मूंखे ॿुधायो। ॾाढा सारा कमेंट्स, ॾाढा सारा कॉम्प्लीमेंट्स, ॾाढियूं सारियूं वाधायूं मूंखे ईंदियूं आहिनि, ऐं मां कोशिशि कंदो आहियां कि पंहिंजे हिन शो में खणा। जतिन उदासी थोरे समय में असां सां गॾु लाइव हूंदो। मुंहिंजे शो जो कॉन्सेप्ट छा आहे, मुंहिंजे शो जो कॉन्सेप्ट इहो आहे कि असां फर्स्ट राउंड खेलंदासीं सेलिब्रिटी सां गॾु, जंहिंखे असां चवंदा आहियूं नो योर सेलिब्रिटी। नो योर सेलिब्रिटी हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे जंहिंमें कलाकार आर्टिस्ट स्टेज ते छा आहे ऐं घर में कीअं आहे। जतिन उदासी हुजे, काजल दीदी हुजे, घनश्याम वासवाणी साहब हुजे, उहे घर में कीअं वेंदा आहिनि ऐं स्टेज ते छा कंदा आहिनि। मुंहिंजी कोशिशि आहे कि तव्हां उन्हनि खे सुठे नमूने सुञाणो, उहे पढ़ाईअ में कीअं हुआ, उहे जॾहिं नंढे खां वॾा थी रहिया त उहे केतिरा मस्किरा हुआ, घणी मस्ती कंदा हुआ, कंहिंसां कीअं रहंदा हुआ। पूरो आइडिया इहो आहे कि पंहिंजी सेलिब्रिटी खे, जंहिंखे तव्हां सेलिब्रिटी ठाहे वेठा आहियो, उनखे तव्हां सुञाणो। ॾाढा सारा कमेंट्स अची रहिया आहिनि, मां उहे कमेंट्स तेसि ताईं मां पढ़ण जी कोशिशि कंदुमि। कुझु माण्हू लिखी रहिया आहिनि, वाह साईं तव्हां ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो, कि जय झूलेलाल था लिखनि, सिंधियुनि जी शान आहे जतिन उदासी कंहिं लिखियो आहे, जय झूलेलाल। हिक खां हिकु सुठा माण्हू, बलवाणी कुमार साहब लिखी रहिया आहिनि कि तव्हां सुठो कमु करे रहिया आहियो। त बिल्कुलु ई तव्हां सभिनी जो आशीर्वाद आहे। तव्हां मोहित भैया, थैंक यू सो मच, तव्हां मूंखे भैया चई रहिया आहियो, विनोद रमनानी साहब, थैंक यू सो मच। त दोस्तों ही कोरोना जो टाइम आहे ऐं असांखे कटणो आहे इहो टाइम। टेक्निकल इशू जे कारण मां चाहींदुमि तेसि ताईं जतिन जा कुझु इमेजेस मुंहिंजी टीम ॾेखारे वठे, कुझु इमेजेस, कुझु पिक्चर्स असां वटि आहिनि, उहे बचपन जी कुझु पिक्चर्स असां वटि आहिनि, जेसि ताईं जतिन वापसि जुड़े तेसि ताईं उहे पिक्चर्स फुल फ्रेम में ॾेखारंदा प्लीज़ ऑडियंस लाइ। त ऑडियंस ॾिसे कि कंहिं नमूने जतिन असां सां गॾु जुड़ी रहियो आहे, ऐं हाणे जतिन उदासी जेॾी महिल तव्हां सां मुखातिब थींदो त निश्चित ई हिकिड़ो अहिड़ो गोल्डन टाइम हूंदो जंहिंमें तव्हां ॿुधंदा जतिन उदासी खे कि कीअं हू वॾो थियो, कीअं माण्हुनि सां मिलियो, कीअं हू ब्रांड ठहियो। दोस्तों ये ॾिसो पिया, हिकु पिक्चर ही जतिन उदासी आहे, तव्हां हिनखे सुञाणो। ही कंहिं नमूने स्मार्टली पंहिंजे पंहिंजे अचीवमेंट ॾेखारींदो आहे, ऐं नंढे हूंदे खां ई ॾिसो कंहिं नमूने मासूम हिकिड़ो चहिरो आहे, ऐं केरु चई बि नथो सघे कि ही जॾहिं वॾो थींदो त सिंधियुनि जी शान ठही वेंदो। वाकई हाणे कुझु मिंटनि में इंटरनेट जो कुझु इशू थियो आहे, पर कुझु मिंटनि में जुड़ी वेंदा, हिकु ॿिनि मिंटनि में जतिन भाई असां सां गॾु वापसि जुड़ंदा। हिकु ॿियो पिक्चर मूंखे बचपन जो आहे, मां चाहींदुमि मुंहिंजी टीम खे कि उहो पिक्चर तव्हांखे तेसि ताईं ॾेखारे, ऐं जेसि ताईं तव्हां जुड़ी रहिया आहियो दोस्तों, तव्हां प्लीज़ हिन शो खे शेयर करणु चालू कयो। जेसि ताईं तव्हां हिकु ॾिसो, परिवार सां गॾु कंहिं नमूने तव्हांखे सुञाणो आहे कि हिन में जतिन केरु आहे। ॾिसो, असां सिंधी जॾहिं सभु गॾु वेहंदा आहियूं, घर में वॾा हूंदा आहिनि, कंहिं सुठो लिखियो आहे न कि दौलत से न शोहरत से अता होती है, न बादशाहों की सल्तनत से अता होती है, खुशियां बरसती हैं उसकी झोली में जिसके दामन में बुजुर्गों की दुआ होती है। त वाकई वॾनि जो आशीर्वाद वठी करे जतिन वॾो थियो आहे,
ऐं हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो, मूंखे लॻे थो कि हिंदुस्तान में केतिरा ई कलाकार परफॉर्मेंस ॾेई रहिया आहिनि, केतिरा ई कलाकार सुठे नमूने कमु करे रहिया आहिनि, पर जतिन पंहिंजी पहचान बिल्कुलु अलॻि ठाही, बिल्कुलु लीक सां हटके रॉक बैंड जो तरीक़े सां साम्हूं आयो, यूथ साम्हूं आयो, यूथ खे खणी आयो। जॾहिं पंहिंजी टीम में मां हुनखे ॾिठो, हिकिड़ो ॿियो फोटो ॾिसो था, कंहिं नमूने हुनजा पापा जतिन उदासी एक्चुअली बॉर्न आर्टिस्ट आहे, ईअं चई सघूं था, छो त गोवर्धन भाई साहब, दिलीप भाई साहब, बालक मंडली कटनी जेकी आहे, तव्हां हुननि खे घणेई ॿुधो हूंदो, घणेई ॾिठो हूंदो, ऐं तव्हां हिक खां हिकु माण्हू हिननि खां प्यार कंदा आहिनि। मूंखे लॻे थो विश्व में को बि अहिड़ी जॻह कोन बची वञी जिते बालक मंडली वारा न विया हुजनि। वाह सर, वेलकम। कुछ रुकावटूं आहिनि मोहित, चओ जय झूलेलाल। जय झूलेलाल। रुकावटूं तव्हांखे कुझु बि कोन कंदियूं, तव्हां शख़्सियत अहिड़ा आहियो कि नंढियूं वॾियूं रुकावटूं त तव्हांजे दिलि में कुझु बि कोन करे सघंदियूं आहिनि। न बिल्कुलु बिल्कुलु, झूलण सां ई गॾु आहे, सभु सिंधी गॾु आहिनि, बिल्कुलु सुठो। बिल्कुलु सर, कोरोना जो टाइम कीअं पियो कटिजे? मां जॾहिं खां ही शो शुरू कयो जतिन भाई, वेरी फ्रैंकली मां तव्हांखे ॿुधायां, मां बिल्कुलु कूड़ कोन थो ॻाल्हायां। जेॾी महिल खां मां फर्स्ट आर्टिस्ट जो नालो विधो, घटि में घटि मूंखे ॿियो न त कूड़ न ॻाल्हायां, 500 खां 1000 मैसेजेस अलॻि अलॻि माण्हुनि जा, अलॻि अलॻि देशनि मां, शहरनि मां मूं वटि आया कि छा हिन शो में जतिन उदासी बि ईंदो, ऐं तेसि ताईं मुंहिंजो तव्हां सां ॻाल्हाइण हले पियो, तव्हांजो कंफर्मेशन कोन मिलियो मूंखे। मां ॾाढो डाउट में हुअमि, पर जीअं ई तव्हां कंफर्म कयो, मां हुननि सभिनी खे मैसेज कयो कि तव्हां अची रहिया आहियो। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच फॉर कमिंग इन द शो। थैंक यू मोहित, सभिनि खे शुक्रिया जेको इंतज़ारु करे रहिया हुआ। मां बि मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी थिए और ॾाढो एक्साइटमेंट आहे कि तव्हां सभिनि सां लाइव मुलाक़ात थींदी। जेके बि कमेंट्स मां पढ़ी रहियो आहियां हिते, ॾाढी ख़ुशी थी थिए ॾिसी करे। वाह, त फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट रिएक्शन मां हर दफ़े शो में वठंदो आहियां कि लाइव आजकल विद मोहित शिवानी कॉन्सेप्ट तव्हांखे कीअं थो लॻे? मोहित, जेको अॼु जो जेको वक़्तु आहे लॉकडाउन जो, उन जे हिसाब सां हिकदमि बेस्ट आहे। मतिलबु चइबो न एकदमि सिक्सर, त ॾाढो सुठो आहे जेको तव्हां इहो खणी आया आहियो। मां पहिरियों प्रोग्राम बि ॾिठो काजल दीदी सां गॾु, घनश्याम दादा सां गॾु, ॾाढो बढ़िया और ॾाढो ज़बरदस्त वियो ऐं ॾाढी सुठी पेशकश आहे तव्हांजी। बिल्कुलु थैंक यू सो मच। इहो मां थोड़ी तारीफ़ पंहिंजी इन करे कराए छॾंदो आहे कि पोइ यूट्यूब ते विझी वायरल कंदमि, माण्हू ॾिसंदा, तव्हांजे सदके मां अगामजी वेंदुमि। तव्हां ई चओ, मूंखे चइजो तव्हां। मां दर्शकनि खे लाइव ॾिसी करे थैंक यू सो मच। मां दर्शकनि खे इहो ॿुधाइण चाहींदमि त मां पंहिंजे कैरियर जी शुरूआत ज़रूर भेण काजल चंदीरामाणी सां गॾु फर्स्ट स्टेज ते कई, पर हुन खां वधीक जंहिं सभिनि खां वधीक मूंखे प्यार ॾिनो उहो जतिन उदासी मूंखे हर दफ़े पंहिंजे प्रोग्राम में वठी वेंदो आहे। थैंक यू सो मच जतिन भाई फॉर दिस। ऐं तव्हां सां गॾु मां पूरो विश्व घुमियो आहे। न मोहित, जेतिरी मुंहिंजी सफलता में बि तव्हांजो वॾो हथु आहे, इहो मां मञंदो आहियां। ऐं इहा ॻाल्हि बि परे न आहे कि तव्हांजी सफलता में मुंहिंजो वॾो हथु आहे। हिक ॿिए जी सफलता में असांजो रोल आहे। हिक ॿिए खे ॾाढो पुश कयो आहे सिंधी लैंग्वेज खे वधाइण लाइ, सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ, त असां ॿई हिक ई पार्ट जा आहियूं। वाह, थैंक यू सो मच। मूंखे त लॻंदो आहे कि मां पंहिंजे भाउ सां ॻाल्हायां, छो कूड़ ॻाल्हायां। मां ही शो वांगुरु नथो कयां, हिकिड़ो अनफॉर्मल टॉक्स आहे। मूंखे लॻे थो व्हाट्सएप ते वीडियो कॉल करे रहिया आहियूं, ऑडियंस ज़रूर ॾिसी रही आहे, पर हिकिड़ो वीडियो कॉल वारी फीलिंग थी अचे मूंखे तोसां गॾु। बिल्कुलु बिल्कुलु। त सर, हाणे असां पंहिंजो शो शुरू था कयूं ऐं असांजे शो जो पहिरियों सेगमेंट आहे, बिफोर आई स्टार्ट द शो मां चाहींदुमि जतिन भाई खे फ्रेम सां हटायो, उहो स्क्रीन खणी अचो जेको असांजे सेगमेंट जो नालो आहे, मूंखे बि गायब कयो। ऐं असांजे शो जो नालो आहे नो योर सेलिब्रिटी। ही कमेंट में हटाए छॾो त ही ॾिसण अचे कि छा असां शो जो नालो छा आहे, नो योर सेलिब्रिटी। दोस्तों, हाणे इहा सेलिब्रिटी खे सुञाणण जो टाइम अची वियो आहे। तव्हांखे कुझु कोन्हे करिणो, बिफोर आई स्टार्ट तव्हांखे शेयर जो बटन दबाइणो आहे ऐं वधीक में वधीक माण्हुनि ताईं पहुचाइणो आहे। बैक टू जतिन भैया ऐं बैक टू माइंड फोटो। यस, थैंक यू सो मच। तो सर, नो योर सेलिब्रिटी सेगमेंट जो नालो जीअं असां तव्हांखे ॿुधायोसीं, तव्हां सेलिब्रिटी आहियो, तव्हांखे सेलिब्रिटी वारी फीलिंग ईंदी आहे कि कोन ईंदी आहे, पहिरीं इहो ॿुधायो। ॾिसो यार, मां हिमल ताणी हिकु आर्टिस्ट ई सम्झंदो आहियां पाण खे, जेको पंहिंजी कला खे प्रमोट थो करे। सेलिब्रिटी त जेके असां ॾिसी करे सिखंदा आहियूं, फील त कॾहिं अंदरां न कयो आहे। बसि कुझु माण्हू आहिनि फील कराईंदा आहिनि कि असां सेलिब्रिटी आहियूं, बाक़ी त ईअं कुझु आहे न। ठीक है। तो दोस्तों, हर सेलिब्रिटी के यही हिकिड़ी ग्राउंड ते रहण जी आदत आहे त नो योर सेलिब्रिटी। सभिनि खां पहिरीं असां इहो ॿुधणु चाहींदासीं, ऐं न्यू जनरेशन जेके हींअर नया माण्हू सिंगिंग में अचनि था, जेके तव्हांखे फॉलो था कनि, किथे न किथे घणेई दफ़ा लॻंदो आहे जतिन उदासी जी फोटोकॉपी तयार थी रही आहे। जेके गाना तव्हां शुरू में ॻाया, जंहिं स्टाइल सां तव्हां ॻाया, जंहिं स्टाइल सां तव्हां स्टेज तां हेठि वेंदा आहियो, माण्हू सां मिलंदा आहियो, ॾाढा सारा माण्हू तव्हांखे कॉपी कंदा आहिनि या तव्हांखे रोल मॉडल मञंदा आहिनि। त तव्हांजी जर्नी कीअं स्टार्ट थी, प्लीज़ मूंखे ॿुधाईंदा। मोहित, जर्नी त ॾाढियूं सारियूं आहिनि लाइफ में,
हर मोड़ ते हिकु जर्नी शुरू थींदी आहे। हिनमहिल बि जेको मां तव्हां सां ॻाल्हायां थो हिकु लॉकडाउन पीरियड में, इहा बि हिकु जर्नी आहे, इहो बि लाइफ जो हिकु हिसो आहे। बट मां तव्हांखे शेयर कयां पंहिंजी हिकु जर्नी जे बारे में जेकी मुंबई खां शुरू थी। जॾहिं मां मुंबई शिफ्ट थियुमि, मुंहिंजा दादा यस थिया, तंहिंखां 4 महीननि खां पोइ मां मुंबई शिफ्ट थी वियुमि। त मां हिकु दरबार में आयुसि, हिकु पापा खां लेटर लिखाए करे कि महीने वास्ते मां तव्हांजे दरबार में रहंदुमि, तंहिंखां पोइ मां पंहिंजो इंतज़ाम पाणे कंदुमि। त मां मुंबई आयुसि, मूंखे ख़बर बि न हुते रेंट छा थींदो आहे, ब्रोकरेज छा थींदो आहे, डिपॉज़िट छा थींदो आहे। त इहो सभु शयुनि जो अनुभव कयो, हितां मुंहिंजी शुरूआति थी। तंहिंखां पोइ मुंहिंजे पीठ जे पुठियां दरबार में ॻाल्हियूं थींदियूं कि धर्मशाला सम्झी वेठा आहियो, तव्हां हिते रहो था। त उहो सभु न सहन थी करे हुतां मां मूव ऑन कयो, पोइ रेंट ते रहियमि। काफ़ी रेंट वारो बि जेको फ्लैट हूंदो, मूंखे लॻो ईअं ई मुंबई में घर हूंदा आहिनि, मूंखे ख़बर न हो कुझु। हिकु स्लीपर जी जेकी बर्थ हूंदी आहे उन वांगुरु मुंहिंजो बेड हुयो, उते मां सुम्हंदो हुउमि। काफ़ी महीना उते मां रहियो हुउसि। त ईअं करे शुरूआति थी। तंहिंखां पोइ मां वीडियो सॉन्ग पंहिंजो लॉन्च कयो, पेरे पवंदी सान, ईअं करे शुरूआति थी मोहित। तव्हांजो फर्स्ट वीडियो सॉन्ग पेरे पवंदी सा हो मां ॾिठो हो। असां ओॾी महिल सभिनि खां पहिरीं मतिलबु जॾहिं मां इहो वीडियो सॉन्ग ॾिठो तॾहिं मां तव्हां सां न जुड़ियो हुउमि, पर मूंखे लॻो कि हिकिड़ो आर्टिस्ट बॉर्न थी वियो आहे। हुन टाइम ते मां बि स्टेज ते एक्टिव हुअमि, पर असां पाण में हूअं कोन गॾिजासीं जेको हाणे मिलूं था। त मां चाहींदुमि पहिरियों जेको पेरे पवंदी सा तव्हांजो जेको सॉन्ग आहे, ॿ लाइनूं ज़रूरु दर्शकनि खे ॿुधायो, त ॾाढी ख़ुशी थींदी। तव्हां गिटार ज़रूरु तव्हां सां गॾाए, असां रिहर्सल जे टाइम ते ॾिठोसीं त गिटार जो यूज़ कंदे ऐं फुल फ्रेम ते जतिन उदासी खे ॾेखारियो। माण्हू मूंखे न जतिन उदासी खे ॿुधण आया आहिनि। यस प्लीज़। पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वन रात बंबोर में, ओ अल्लाह रही वन रात बंबोर में। ओ पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वन रात बंबोर में, ओ अल्लाह रही वन रात बंबोर में। थैंक यू सो मच। ऐं वन ऑफ द बेस्ट सॉन्ग जेको मां तव्हांजो ॿुधो आहियो। मूंखे त तव्हांजा सभु गाना मूंखे वणंदा आहिनि, मां वधीक तारीफ़ न कयां, छो त हर दफ़े मां चवंदुमि त एग्ज़िक्रेट लॻंदो, वधीक वधीक मां तारीफ़ कंदो वेंदुमि। मां पंहिंजे क्वेश्चन ते वापसि थो अचां। जतिन उदासी पंहिंजी सक्सेस जी श्रेय क्रेडिट सभिनि खां वधीक कंहिंखे ॾींदो आहे? मुंहिंजा फादर आहिनि, जंहिं मूंखे ॻाइणु सेखारियो। मुंहिंजा गुरुजी आहिनि, उस्ताद हिफ्ज़ुल कबीर साहब। मुंहिंजा मुंबई में गुरुजी आहे पंडित आस्करण शर्मा जी। त इन्हनि मूंखे हर मोड़ ते साथ ॾिनो गायकी में। पप्पा सिंधी सॉन्ग्स मूंखे जाम सेखारींदा। हर ॾींहुं मूंखे 2 सॉन्ग ॾींदा सिखण लाइ कि तूं तयारु कर। तंहिंजी वजह सां मुंहिंजी सिंधी ॾाढी सुठी आहे। त हिननि सभिनि खे श्रेय वञे थो मुंहिंजी गायकी जो। वाह। त सभिनि खां पहिरीं पिता साहिब ऐं तव्हांजे पापा, मां चाहींदुमि हिकु पिक्चर तव्हांजे पापा सां गॾु असांजो आहे। हा, ही पिक्चर ॾिसो सर, फोटो में जेके आहिनि मां दर्शकनि खे ॿुधायां, गोवर्धन अंकल ऐं दिलीप अंकल त हिन पिक्चर में न आहिनि, पर असां वटि हिकिड़ो ॿियो फोटो आहे जंहिंमें दिलीप अंकल बि ॾिसंदा। ही पिता पुत्र जी जोड़ी आहे ऐं रॉकस्टार जोड़ी आहे। जॾहिं पापा परफॉर्म कंदा आहिनि त माण्हुनि खे बिल्कुलु झुमाए वठंदा आहिनि, ऐं जॾहिं जतिन उदासी बि स्टेज ते ईंदो आहे त फुल मस्ती कंदो आहे। जतिन, हिकिड़ो क्वेश्चन आहे। हर कंहिंजी लाइफ में दोस्त हूंदो आहे हिकिड़ो, मतिलबु हिकिड़ो गुड फ्रेंड हूंदो आहे। ऐं तव्हांजी लाइफ जो बेस्ट फ्रेंड केरु आहे जेको सिंगिंग या म्यूज़िक इंडस्ट्री में न हुजे, जेको थी सघे तो माण्हुनि सां लिखियलु हुजे, नो योर सेलिब्रिटी जो पार्ट आहे, त हु इज़ योर बेस्ट फ्रेंड? को हिकिड़ो नालो तव्हां ॿुधाइणु चाहियो? मोहित, मां हे जेको लॉकडाउन आहे मुंहिंजे लाइ कोई वॾी ॻाल्हि न आहे। असां आर्टिस्ट हूअं बि लॉकडाउन हूंदा आहियूं। जीअं त माण्हुनि जो रूटीन चेंज थियो आहे, 4 वॻे सुम्हनि था, पर मां तंहिंमहिल बि 4 वॻे सुम्हंदो हुउमि, हाणे बि 4 वॻे सुम्हंदो आहियां। कोई रूटीन में फ़र्क़ु न थियो आहे। 2-4 बासण वधीक मलंदो आहियां हाणे, उहो चेंज थियो आहे। त मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां कि जेको मुंहिंजो दोस्त आहे उहो म्यूज़िक आहे, गिटार आहे। मां ऑल टाइम हुन सां गॾु हूंदो आहियां, नया कंपोज़िशन ठाहिणु, लिरिक्स ठाहिणु। बाक़ी तव्हां मुंहिंजी वाइफ खे मुंहिंजी दोस्त चई सघो था, सभु हुन सां XYZ सभु हुन सां शेयर कंदो आहियां मां। बाक़ी त प्रोफेशनली अगरि ॾिसो त पर्सनली बि तव्हां आहियो, प्रोफेशनली बि तव्हां जेके मूंसां गॾु असां शोज़ कंदा आहियूं। तव्हां थियो, काजल दीदी आहे, जेके बाक़ी सभु असांजा जेके पार्टनर्स आहिनि, मिली करे जेके शोज़ कंदा आहियूं। डेली रूटीन में हिननि सां ई ॻाल्हाइणु थींदो आहे, छोकी म्यूज़िक जी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पर्सनल जी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, सभु मिक्स थींदियूं आहिनि।
अर्जुन अंकल स्पेन वारा पुछनि था हिकिड़ो कमेंट मां हींअर पढ़ियो स्क्रीन ते त हाय जतिन योर मैरिज वाज लव मैरिज और अरेंज मैरिज? इन सवाल जो जवाब मां बि ॻोल्हियां थो हिन ताणी कि मतलब घणी दफ़ा थींदो आहे न प्यार करे शादी थी कि शादी थी पोइ प्यार कयव? मोहित थोड़ो प्यार हो, थोड़ी अरेंज हुई, बाक़ी डिटेल्स ॾाढी लंबी आहे, मां तव्हांखे फुर्सत में ॿुधाईंदुमि। मूंखे कंहिं चयो कि तूं जतिन जो इंटरव्यू वठी थो, पर जतिन ॾाढो शाय आहे, स्टेज ते त खुली वेंदो आहे पर जतिन शाय आहे, त मां हुनखे इहो ॾिनो कि मां बि नट बोल्ट खणी वेठो आहियां, जतिन खे पूरो खोले करे साम्हूं खणी ईंदुमि माण्हुनि जे साम्हूं। त तव्हां बिल्कुलु मुंहिंजे क्वेश्चन खे 1 to 1 आंसर कंदा हलिजो। यस हा न बिल्कुलु मां शाय आहियां, मां ॾाढो घटि प्रिफर कंदो आहियां कि मां ईअं लाइव अचां, छोकी मां एतिरो ॻाल्हाईंदो न आहियां, गाना ॾाढा ॻाईंदो आहियां, बट जेको आहे सच आहे। सुठो आहे तव्हां कोन ॻाल्हाईंदा आहियो, पर अगरि तव्हां ॻाल्हाइण चालू कंदो त मूं ॼणनि जो धंधो बंदि कराईंदो, छो त सिंगिंग में जॾहिं खां तव्हां आहियो सभिनी खे टेंशन त तव्हां ॾेई वेठा आहियो, खैर पूरी इंडस्ट्री खे जतिन उदासी अकेलो टेंशन ॾेई वेठो आहे। साईं तव्हां कलाकार माण्हू, तव्हां ॻाइण बि शुरू कयो हाणे। मां ॻाईंदो आहियां, तव्हां जॾहिं भीड़ हॉल ऑडिटोरियम वधी वेंदो आहे न, बिल्कुलु पैक थींदो आहे, त ओॾी महिल मूंखे स्टेज ते खणी ईंदा आहिनि, चवंदा आहिनि हाणे हिकिड़ो गानो तूं ॻाए त 2-4 माण्हू ॿाहिरि वञनि वेहण जी जॻह ते, त मुंहिंजे ॻाइण सां पब्लिक ॿाहिरि थी वेंदी आहे। न ईअं ॻाल्हि न आहे मोहित, ॾाढा टैलेंटेड आहियो तव्हां, एंकरिंग सां गॾु न सुर त ॾिनो भॻवान तव्हांखे, तव्हां ॻाईंदो बि ॾाढो सुर में आहियो, बट हिन मतिलबु न आहे कि तव्हां शुरू करे छॾिजो, मां ईअं बसि तव्हां हींअर चओ त था भॻवान तव्हांखे सुर ॾिनो आहे, पर जॾहिं परफॉर्मेंस जे ड्यूरिंग मां ॻाईंदो आहियां तव्हांजे पुठियां, त तव्हां मूंखे धक ॾेई पुठियां बंदि कराईंदा आहियो, बंदि करो। साउंड वारे सां सेटिंग हूंदी आहे मुंहिंजी कि न माइक बंदि रखिजो जंहिं महिल मां ॻायां, बट साउंड तव्हांजी मने। जतिन उदासी हिकिड़ो फोटो मूं वटि तव्हांजो मिलियो आहे, जंहिंमें तव्हां मतिलबु स्कूल गोइंग, मां त सुञाणे ई कोन सघियुमि बेसिकली, जॾहिं हू तव्हां मूंखे तव्हांजी टीम, तव्हांजी सोशल मीडिया जेकी टीम मैनेज कंदी आहे, उन मूंखे तव्हांजो फोटो मोकिलियो, जेकी तव्हांजा मैनेजर्स हुआ मूंखे फोटो मोकिलियनि, उहो फोटो स्क्रीन ते ॾेखारे थो, तव्हां मिक्सर सां गॾु हिकिड़ो फोटो आहे, मां सुञाणे कोन सघियुमि हिन फोटो जी छा स्टोरी आहे, तव्हांजी टीम मूंखे मोकिलियो आहे फोटो। ओहो, हे तंहिं टाइम जो फोटो थो लॻे जॾहिं मूंखे कुझु ईंदो न हूंदो, मूंखे लॻो शायदि कोई इंस्ट्रूमेंट वग़ैरह आहे, त मां जस्ट फोटो खिचाइण लाइ उहो पकड़ियो हूंदो, ॾाढो पुराणो फोटो। त ही फोटो मतिलबु हिन में ईअं मूंखे 1 मिंट लाइ लॻो कि जतिन केतिरो क्यूट आहे, त स्कूल लाइफ में तव्हांजूं गर्लफ्रेंड्स वग़ैरह रहियूं कि न? मोहित असां वर्ड बि न ॿुधो हो गर्लफ्रेंड जो छा थींदो आहे, मां कॉलेज लाइफ ताणी बि जेको पैंट हूंदो आहे न, जीन्स त असां पाती न कॾहिं, पैंट पाईंदा हुआसीं, शर्ट और पैंट, बक़ाइदा ऑयल लॻल वारनि में, एकदम चिपकू वार, इन टाइप जो हूंदो, जीअं तव्हां फोटो में ॾिठो हूंदो, तव्हांखे फोटो में क्लियरली नज़र न ईंदो हूंदो, त ईअं लुक हूंदो। स्कूल लाइफ में चओ था बिल्कुलु चिपकू पैंट पाए करे हिकिड़ो सिधो छागो चिंटू असां घुमंदो हो, पर जीअं ई हींअर वॾो थी वियो 22-23-25 साल खां पोइ स्टेज ते आयो, हज़ारों छोकिरियूं तव्हांखे घेरे वठंदियूं आहिनि, मां तव्हां सां गॾु स्टेज ते हूंदो आहियां त माइक ते असांखे प्रोग्राम घणेई दफ़ा, मूंखे यादि आहे हिकिड़ो जबलपुर जो शो, तव्हांखे बि यादि हूंदो असां गॾु कयोसीं, कि ऑडियंस सॼी स्टेज ते अची तव्हांखे कुर्सीअ ते बिहारियोसीं, असां शो चालू थियण खां 45 मिंट में ई ख़तम करे छॾियोसीं, पब्लिक स्टेज ते अची, त हाणे कीअं फीलिंग ईंदी आहे तव्हांखे? ॾिसो यार, असां हे पब्लिक जो प्यार आहे, सभिनि जो प्यार आहे, जेको कि एतिरो प्यार कंदा आहिनि, स्टेज ते अची वेंदा आहिनि, सेल्फीज़ जो हिकु दौर शुरू थींदो आहे, बट असां ध्यानु ॾींदा आहियूं कि पंहिंजो परफॉर्म सुठो कयूं, जेको मां पंहिंजे फादर अंकल खां सिखियो आहे, कि प्रोग्राम नंढे खां नंढो हुजे या वॾे खां वॾो हुजे, या सम्मेलन हुजे या कंहिं नंढे शहर में हुजे, पंहिंजो बेस्ट ॾियणो आहे तव्हांखे, तव्हां इहा शइ पाण सां गॾु खणी लो, तव्हांखे ॾाढो सारो प्यार मिलंदो। अच्छा, जतिन उदासी अगर सिंगर न हुजे त छा करे, अगर म्यूजिक हुनजी लाइफ में न हुजे त जतिन छा हुजे, इहो क्वेश्चन सब ॼणा पुछण था चाहिनि। अगर मां मोहित सिंगर न हुजां त मां क्रिकेटर हुजां, मां क्रिकेट ॾाढो सुठो खेॾंदो आहियां, अरे वाह, अहमदाबाद क्रिकेट क्लब में मुंहिंजो सिलेक्शन बि थी वियो, त मां सोचो कि यार मां इन जे कारण मुंहिंजी जेकी स्किन आहे न ब्लैक थी थींदी वञे, त मां क्रिकेट कुझु ईअं अजीबो ग़रीब थोरो हुन जे कारण छॾे रखियो कि न हाणे मूंखे सिंगिंग ते फोकस ॾियणो आहे। क्रिकेट तव्हांजी लाइकिंग आहे, त तव्हांजो सभिनि खां फेवरेट क्रिकेटर केरु आहे, इहो ऑडियंस खे पतो पए त वधीक ख़ुशी थींदी। ॾिसो सचिन आहे, ऑल टाइम फेवरेट सचिन, पर कोहली ऐं रोहित हुन अलावा बेस्ट। तव्हां बैट्समैन आहियो कि बॉलर आहियो? गुगली त तव्हां सुठी हणंदा आहियो, मूंखे ख़बर आहे, जेॾी महिल तव्हां मूड में हूंदा आहियो गुगली तव्हांजी ज़बरदस्त हूंदी आहे, असां फ्लाइट में घणी दफ़ा हूंदा आहियूं त एयर होस्टेस खे मुंझाइण जो कमु तव्हां सुठो कंदा आहियो। अच्छा, शुरू तव्हां खां मूंखे न चओ।
असां जॾहिं ट्रेवल कंदा आहियूं, मां दर्शकनि खे ॿुधायां, को न को प्रैंक हिकु दफ़ो जतिन उदासी फुल सीरियस थी करे एयर होस्टेस खे अहिड़ो मुंझाए छॾींदो आहे। एयर होस्टेस कहिड़े एयरलाइंस जी हुजे, इंडिगो जी हुजे, एयर इंडिया जी हुजे, उहा हिकु दफ़ो जतिन सां ज़रूर प्रैंक में आई आहे इहा। त ही स्टाइल तव्हांजो आहे त गूगली, मूंखे लॻे थो तव्हां बॉलर आहियो कि बैट्समैन आहियो, इहो पतो हुजणु ज़रूरी आहे ऑडियंस खे। न मोहित, तव्हांखे लाइफ में ऑलराउंडर हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। तव्हांखे सभु शयूं अचनि, भले तव्हां कयो न, मां बैटिंग बि कंदो आहियां, बॉलिंग बि कंदो आहियां, फील्डिंग बि सुठी कंदो हुउसि, बट हाणे सभु छॾे रखियो आहे। हाणे त साईं वॾी महिर आहे, लखे रुपया कमायो पिया, हाणे बॉलिंग बिल्डिंग छा करणी, हाणे त तव्हां करोड़नि मोहब्बत। कल्ह मां घनश्याम अंकल खां पुछो हिकिड़ो क्वेश्चन कि भई तव्हां कोरोना टाइम में छा पिया कयो, त जीअं तव्हां जवाबु ॾिनो, हुननि चयो कि असांजी लाइफ में 2-2 महीना कोरोना ईंदो रहंदो आहे, जॾहिं प्रोग्राम कंदो आहिनि असां उहो ई घर वेठा हूंदा आहियूं। ट्रू, सची ॻाल्हि आहे। त तव्हांजो रोल मॉडल केरु आहे? त वन ऑफ द बेस्ट रोल मॉडल, मतिलबु जेके तव्हांखे लॻे थो कि हुन खां सिखणु खपे तव्हांखे ऐं ॿियनि खे। मां वरी पंहिंजे फादर जो ई नालो खणंदुमि। मां कोशिशि कंदो आहियां, मूं में ॾाढियूं कमियूं आहिनि, पर मां कोशिशि कंदो आहियां कि पंहिंजे फादर वांगुरु ठहां, एतिरो हम्बल, एतिरी निवड़त। मां गुस्सो कॾहिं ॾिठो ई न आहे हुननि में, त मां कोशिशि कंदो आहियां कि मां हुननि वांगुरु ठहां, हुननि वांगुरु प्रेज़ेंटेबल हुजां, ॻाल्हायां, पर उहा शइ न थी सघंदी आहे। ख़ैर इहा ॻाल्हि त आहे, तव्हांजे पापा ऐं चाचा सां जॾहिं मिलंदा आहियूं, मूंखे लॻंदो आहे हिकिड़े मुंहं मां मिश्री बि किरे ऐं ॿिए मुंहं मां गुड़ पियो किरे, एॾी मोहबत सां ॿई ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं लॻंदो आहे। ही तव्हांजी फैमिली जो हिकिड़ो फोटो था ॾेखारियो, तव्हां फैमिली में सभिनि खां वधीक कनेक्टेड कंहिंसां आहियो? मॉम डैड, ॿिन्हिनि सां। मॉम डैड, वाओ। त ही मॉम डैड सां गॾु हिकिड़ो फोटो तव्हांजो असां शायदि मूंखे लॻे थो ॾियारी वारीअ जे टाइम जो आहे, तव्हांखे तिलक बि लॻल आहे। हा, ॾियारीअ जो या राखीअ जो आहे। वाओ, सुठो फोटो आहे। हाणे हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आहे, अपार्ट फ्रॉम ऑल फैमिली पर्सनल क्वेश्चंस, तव्हां हेॾा सारा शोज कया, लॻभॻि मूंखे लॻे थो 1000-2000 शोज तव्हां कया हूंदा, त आइडिया इज़ एंड क्वेश्चन इज़ कि घणी दफ़ा ईअं थींदो आहे ऑर्गेनाइज़र कॾहिं तव्हांजो पेमेंट रोकियो आहे, कोई अहिड़ो एक्सपीरियंस रहियो हुजे? मोहित, ॾाढा दफ़ा थियो आहे, मतिलबु पेमेंट रोकियो हुजे या घटि ॾिनो हुजे, ॾाढा दफ़ा थियो आहे। कॾहिं प्रोग्राम सुठो कयो हुजे, कंहिं एक्स्ट्रा पेमेंट ॾिनो हुजे, कॾहिं न थियो आहे इहो शइ। अच्छा, मतलब पेमेंट क्या है? इन जो मतिलबु कि पेमेंट वधीक कॾहिं न मिलियो आहे अॼु ताईं, घटि ज़रूर मिलियो आहे। हिकिड़ो ऑर्गेनाइज़र जो जॾहिं फोन ईंदो आहे चवंदा आहिनि हिन दफ़े बजट घटि आहे, मूंखे लॻे थो हर फोन ईअं ई ईंदो आहे पाण खे, न? न बिल्कुलु न, पर सुठी ॻाल्हि इहा बि आहे मोहित कि एटलीस्ट वो प्रयास कनि था, कोई न कोई प्रोग्राम करण जो प्रयास कनि था, और असां भले नथा वञूं, ॿिया आर्टिस्ट था वञनि, त इहा सुठी ॻाल्हि लॻंदी आहे कि जिथे किथे इंडिया में या ॿाहिरि हुजनि, प्रोग्राम थींदा था रहनि सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ, त उहो सुठी ॻाल्हि आहे। बट मां चाहींदुमि इहो बि कि प्लीज़ न करे फ्री में आर्टिस्ट न ॻाइनि, जेके बि आर्टिस्ट फ्री में ॻाईंदा आहिनि या ऑनलाइन हुजे या कुझु बि हुजे, तव्हांजी इहा कला आहे, तव्हां टाइम वेस्ट करे और पंहिंजी मनी वेस्ट करे पंहिंजे हार्डवर्क सां हिन खे कमायो आहे, पंहिंजी कला खे, त हिन खे फ्री में किथे बि न विरायो। तव्हां भले थोरो चार्ज कयो, बट किथे बि तव्हां चार्ज कयो। त सर यू आर द ग्रेट सिंगर, वधीक ॻाल्हाईंदासीं त माण्हू मूंखे ई चवंदा कि हाणे भाई जतिन ॻाए त वधीक सुठो लॻंदो, ॻाल्हियूं त खोड़ कंदासीं। को पसंदीदा कलाम, हिकिड़े कमेंट में आयो आहे, मुंहिंजे पापा ई एक्चुअली कमेंट कयो आहे, हुननि दिनेश शेवाणी साहब मुंहिंजे पिता साहिब जो नालो आहे, हुननि खे तव्हांजो गानो वणंदो आहे, रुठिया ई रहनि सला हुजनि हयाती, 2 लाइनूं अगरि तव्हां उहे ॻायो मास्टर चंद्र साहब जूं त वणंदियूं। मुंहिंजा मामा अमित वासवाणी साहब इहे ई फरमाइश करे रहिया आहिनि। ही कमेंट कोट आयो आहे, यस प्लीज। रुठा ही रहन पर हुजन हयाती, रुठा ही रहन पर हुजन हयाती, हुजन हयाती सुहिणा हुजन हयाती, भली प्या विढ़न पर हुजन हयाती। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा डोलिया, ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा डोलिया, ओ मुंहिंजा जानी। Thank you so much, thank you so much. So बैक टू बैक सक्सेस ॾिठी अथव तव्हां लाइफ में, मूंखे नथो लॻे कि तव्हां कॾहिं पुठियां मुड़ी ॾिठो आहे। मां तव्हां सां ॾाढो क्लोज़ आहियां हूअं पर्सनली, ऐं हूअं तव्हां सां मां फॉलो अप कंदो आहियां तव्हांखे, जेतिरो जॾहिं तव्हां सां गॾु न हूंदो आहे त तव्हांखे सोशल मीडिया ते फॉलो कंदो आहियां।
त एॾी सक्सेस मिलण खां पोइ, एॾो प्यार मिलण खां पोइ कॾहिं मन में तव्हांखे ईअं लॻो कि यार मां हिन जो हक़दार आहियां बि कि न आहियां? कहिड़ी फीलिंग ईंदी आहे? छो त हींअर तव्हां टॉप ते आहियो, यू आर ऑन द पीक ऑफ योर कैरियर, ऐं सिंधी कम्युनिटी में विश्व स्तर ते, न केवल सिंध मां, यूएस, यूके मां जिते बि ॾिसंदो आहियां, सभिनि हंधि हिकिड़ो ई नालो छायल आहे, हिकिड़ो ई झंडो खयल आहे, जतिन उदासी। त हू फीलिंग तव्हांखे कीअं ईंदी आहे? व्हाट एग्जैक्टली यू फील? तव्हांखे कीअं लॻंदो आहे हुन टाइम ते? मोहित, मां चवंदुमि कि तव्हां कहिड़ी बि सिचुएशन में हुजो, तव्हांखे प्रोग्राम हुजनि चाहे न हुजनि, जीअं लॉकडाउन थियो त मुंहिंजा बि एटलीस्ट न करे 18-20 प्रोग्राम कैंसिल थिया, तव्हां हर मोमेंट ते ख़ुशि हुजो, त हर मोमेंट खे तव्हां एंजॉय कयो। मां फोटोज़ बि अपलोड कयां त चाहे मां फैमिली सां गॾु हुजां, चाहे मां स्टेज ते हुजां, चाहे मां घर में हुजां, तव्हां हैप्पी रहो। मूंखे हर मोमेंट में मां एंजॉय कंदो आहियां। वेरी नाइस। त वेरी डाउन टू अर्थ तव्हांजा स्टेटमेंट तव्हां ॿुधाईंदा आहिनि कि निवड़त तव्हां में भरियल आहियो। इट्स ऑल अबाउट योर फैमिली। जीअं तव्हां डिस्कस कयो, ॾाढा सारा कमेंट्स अचनि पिया। विकी लासी साहब असां सां गॾु बार्सिलोना में हुननि लिखियो आहे, सुपर सिंधी सिंगर जतिन उदासी, ऐं हू तव्हां ते प्राउड फील कंदा आहिनि। हिकिड़ो कल्याण में रहंदा आहिनि, सुठो सेवा जो कमु करे रहिया आहिनि विकी लासी साहब। ऐं डॉक्टर राम जवानी साहब जय झूलेलाल लिखियो आहे, ऐं गॾोगॾु पीटर दलवाणी साहब सुहिणा सिंधी पुणे में जेकी ऑर्गेनाइजेशन आहे, सुठो कमु कंदी आहे, उन्हनि तव्हांखे वाधायूं ॾिनियूं आहे। समाज सेवा जो कमु कंदा आहिनि। हींअर सम्मेलन थियणो आहे ऐं हुनजी पूरी प्रक्रिया चालू आहे। पीटर दलवाणी साहब ऐं मुरली अंदाणी साहब तव्हांखे वाधायूं ॾिनियूं आहिनि। सभु तव्हांखे वाधायूं था ॾियनि। मां चाहींदुमि हिकिड़ो थैंक यू तव्हां बि उन्हनि खे चई छॾियो। थैंक यू एवरीवन। थैंक यू राम दादा, मुरली दादा, पीटर अंकल ऐं वी सिंधीज़, विकी भाई। जेके बि कमेंट्स मां हिन महिल पढ़ी नथो सघां, मां शुक्रगुज़ार आहियां जेके बि कमेंट्स कनि था, जेके बि हिन वीडियो खे ॾिसनि था। थैंक यू ऑल। थैंक यू सो मच। त जतिन भाई, हाणे तव्हांजी लाइफ में हिकिड़ो एल्बम आयो जंहिं जतिन खे ब्रांड ठाहे छॾियो हिंदी इंडस्ट्री में। हिकिड़ी शुरूआत थींदी आहे सिंधी में त जतिन, हींअर मां वरी चवां कि ब्रांड, त हिंदी में हिकिड़ो एल्बम तव्हां लॉन्च कयो मां ते। उहे एल्बम जा कुझु स्क्रीनशॉट्स असां वटि आहिनि। मां टेक्निकल टीम खे चवंदुमि ज़रूरु ॾेखारे। ऐं मूंखे नथो लॻे कि सिंधी कम्युनिटी जे कंहिं आर्टिस्ट जो अहिड़ो एल्बम वायरल थियो हूंदो। 50 मिलियन व्यूज, मोर देन 50 मिलियन आई कैन से। हाणे असां वटि हुनजो काउंट कोन बचो आहे, छो त अलॻि अलॻि पेजिस था, वर्ल्ड वाइड इहो फेमस थी वियो। त हिन एल्बम जी बैक एंड स्टोरी छा आहे? ऐं ही मां जो एल्बम तव्हां लिखियो आहे, तव्हां कंपोज कयो आहे, तव्हां एक्ट कयो आहे, त बेसिकली यू आर द अशोक कुमार। सभु मां कंदमि, सभु मां करे ॼाणा, उहो वारो तव्हां हिन में ॾेखारियो आहे। हिन एल्बम जे बारे में कुझु प्लीज ॿुधाईंदा, मां वारे एल्बम जे बारे में। मोहित, हे मुंहिंजी मॉम लाइ मां तंहिं महिल लिखियो हुयो, पर मूंखे लॻे पियो कि हिन खे मां ऑफिशियली रिलीज़ कयां। त ॾाढे टाइम खां हिन ते वर्क हले पियो, एटलीस्ट 2 साल बि थी विया हिन खे, कि हिन खे सुठे सां पिक्चराइज़ करिणो आहे, सुठे सां हिन खे रिलीज़ करिणो आहे। तव्हां बि हिन वीडियो जा पार्ट आहियो। त लिरिक्स वग़ैरह कंपोज करण में मां तव्हांखे 2 लाइनूं हुन सॉन्ग जी बि ॿुधाइणु चाहींदुमि। प्लीज। लिरिक्स एंड कंपोज कयो मां हुनखे। ये सॉन्ग ॾाढो मुंहिंजे दिलि जे क़रीब आहे, ॾाढो टची आहे। मां चाहींदुमि वधीक ॿुधायो। तव्हां बि हिन सॉन्ग खे ॾिसी सघो था यूट्यूब ते। तव्हां वञी जतिन उदासी आचार्य सर्च कंदो, तव्हांखे मिली वेंदो गानो। मोहित भाई कुझु चओ पिया तव्हां? मां बस चाह पियो कि जेतिरो वधीक इहो गानो ॿुधाईंदा, तव्हां 2 लाइनूं चयूं आहिनि, जेतिरो तव्हांखे यादि हुजे ॿुधायो। माण्हू जो गानो दिलि सां ॿुधण था चाहिनि। ओके, मां कोशिश कयां थो। जी। तेरी उंगली पकड़ के चलना मैंने सीखा, तेरी नजरों से मैंने दुनिया को है जाना। मुझको सुला दे सीने से लगा के, आजा रे आजा रे आजा रे। तेरी गोदी में सर को रख के मैं हूँ सोया, सपनों की दुनिया में जाके मैं हूँ सोया। फिर से सुला दे सीने से लगा के, आजा रे आजा रे आजा रे। झुला दे माँ, झुला दे माँ, झुला दे माँ। आजा रे आजा रे आजा रे, आजा रे आजा रे आजा रे, आजा रे आजा रे आजा रे। सीरियसली लव यू भैया।
थैंक मां यू। तव्हांखे भाउ चवां, मां तव्हांखे भैया चवां, दोस्त चवां, जतिन चवां, मां घणी दफ़ा मां ई मुंझी पवंदो आहियां। जतिन भाई तव्हां हेॾा शो कया, मतिलबु मां फेसबुक ते ॾिठो, घणनि शोनि में मां न वियुमि, मैरिज पार्टीज़ तव्हां कयूं, कुझु हेॾा शोज़ हुआ जंहिंमें मां हूंदो हुउमि, घणी दफ़ा न हूंदो हुउमि। वन ऑफ द बेस्ट शो जेके तव्हांजे दिमाग़ में अञा ताईं हुनजी मेमोरीज़ हुजनि, उहो कहिड़ो शो आहे? मोहित शोज़ त ॾाढा आहिनि, हर हिकु शो अलॻि हूंदो आहे, एंटरटेनिंग हूंदो आहे। कंहिंमें सॉन्ग्स भले रिपीट थी वेंदा आहिनि, बट हर शो ॾाढो सुठो हूंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायां, हिकु शो अहिड़ो ई लंडन में हो, जॾहिं फर्स्ट टाइम कहिड़ी इंग्लिश कंट्री में मां वियो हुउमि, त मूंखे ख़बर न हुयो कि हुते क्राउड कहिड़ो हूंदो, संगत कहिड़ी हूंदी, हुननि खे कहिड़ा गाना पसंदि आहिनि, हुननि जी छा मतिलबु ॻाल्हाइण जो कीअं आहे, वे सिंधी में ॻाल्हाईंदा आहिनि कि इंग्लिश में ॻाल्हाईंदा आहिनि। त मूंखे हिन शइ जो ॾाढो डपु हुयो, पर हुननि सां जंहिं महिल मां मिली वियुमि त ॾाढो कंफर्टेबल थी वियुमि। तंहिंखां पोइ उहो शो ॾाढो ज़बरदस्त हुयो। तंहिंखां पोइ सैन फ्रांसिस्को में जॾहिं सम्मेलन हुयो, मुंहिंजो लाइफ जो पहिरों सम्मेलन हुयो जंहिंमें मूंखे चांस मिलियो, त मां चयुमि हीअ मुंहिंजी लाइफ जो पहिरों सम्मेलन आहे, मूंखे कीअं बि करे हिनखे सुठो करिणो आहे। त सैन फ्रांसिस्को में अमेरिका में हिते ॾाढो 3 ॾींहंनि जो प्रोग्राम हो, ॾाढो सक्सेसफुल रहियो, ॾाढो बढ़िया। वेरी नाइस। त हर शो इम्पोर्टेंट आहे, जीअं तव्हां चओ था। घणी दफ़ा शो खां पोइ थकिजी पवंदा आहियो। तव्हांजी सोशल मीडिया टीम हिकिड़ो फोटो ॾिनो जेके ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी। थैंक्स टू योर मैनेजर जेको सुठो कलेक्शन मूंखे पहुचाई। हिकिड़ो फोटो तव्हां मूं वटि आयो आहे। ही शायदि दुबई जो आहे, हिन में मां वेठो आहियां कुंड में तव्हां सां गॾु हलियुमि। हिन फोटो जी स्टोरी प्लीज़ ॿुधाईंदा। इहे असां मूंखे जेतिरो यादि अचे थो असांखे मेट्रो जे प्लेटफॉर्म ते वेठा, आई डोंट नो, तव्हां प्लीज़ ॿुधायो हिन स्टोरी छा आहे हिन फोटो जी। मूंखे एग्ज़ैक्टली यादि न आहे, शायदि इमिग्रेशन खां पोइ असां थकिजी पिया हुजऊं या मेट्रो लाइ वेट कंदा हुजऊं, इन्हनि मां कुझु आहे। बट हे दुबई जो फोटो आहे, इहो श्योर आहे। हिनखे त फुल स्क्रीन ते ॾेखारियो प्लीज़ फोटो हिकु दफ़ो, छो त मां बि हिन में आहियां त मुंहिंजो बि नालो थींदो थोरो घणो हिन सां गॾु। हा मोहित, तव्हांजो थी रहियो आहे नालो ऑलरेडी। मां बिल्कुलु कुंड में पुठियां वेठो आहियां। तव्हां ॿुधाईंदो भैया केरु केरु वेठो आहे हिन फोटो में पब्लिक लाइ थोरो सो? हिन में आहे लखन आइना, अभिषेक मुखर्जी, मोहित शिवानी, जतिन वासवानी और पहिरों मां वेठो आहियां जतिन उदासी। हे सॼा तव्हां हमेशह पहिरों नंबर आहे सर, यू आर सरदार। न न, हर जेको शो खणी ईंदो आहे मोहित, उहो सरदार हूंदो आहे असांजी टीम में। प्लीज़ असांखे फ्रेम ते ॾेखारियो टेक्निकल टीम। यस, त जेको शो खणी ईंदो आहे उहो सरदार आहे। घणी दफ़ा मां बि सरदार ठहंदो आहियां, पर मां नकली सरदार ठही सघंदो आहियां, असली कोन ठहियो आहियां अॼु अॼु बि ताईं। सरदार तव्हां आहियो। यस, अॼु जो सरदार त मां आहियां, लाइव आजकल विद मोहित शेवानी। अॼु जेको पेमेंट मिली वियो आहे तव्हांजो मूंखे। जतिन जतिन कटनी मां शुरुआत थी, कहिड़े स्कूल में पढ़ंदा हुआ ऐं पढ़ाईअ में कीअं हुआ? इहो ऑडियंस खे पतो पए कि जतिन जेतिरो प्राउड सिंगर आहे ओतिरो प्राउड स्टूडेंट हो कि कोन हो, इहो ज़रूरी आहे। न, मां बिल्कुलु न हुयमि, ॾाढो मां पढ़ाई में ॾाढो वीक हुयुसि ऐं हिंदी मीडियम मां तव्हां सरस्वती। ॾाढो वीक, तव्हां ॾाढो वीक ईअं था ॿुधायो ॼण को 90% खणी ईंदा हुजो। ॾाढो वीक हुयुसि मां। न न, सही प्राउड आहे न कि मां म्यूज़िक में आहियां, कि मां छॾे रखो। कहिड़े स्कूल में हुआ, नालो मिस थी वियो? सरस्वती शिशु मंदिर स्कूल जो नालो हुयो। या ऐं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जो कोई चक्कर न हो। असां बॉइज़ हिकु तरफ़ हुआसीं, गर्ल्स हिकु तरफ़ हुई। त सिर्फ़ु और सिर्फ़ु ध्यानु पढ़ाई में हूंदो हो। तॾहिं बि मां हा, पढ़ाई तॾहिं बि मुंहिंजी, वीक हुयुसि। तॾहिं बि मां सिर्फ़ और सिर्फ़ ध्यानु पढ़ाईअ में हो, पर मां तॾहिं बि वीक हुयुसि। त इहो ॾिसो, पंहिंजी कमीअ खे तव्हां एक्सेप्ट कयो था। ऐं मूंखे लॻे थो अगरि पढ़ाईअ में तव्हां सुठा हुजो हा त कंहिं इंजीनियर ठही करे या डॉक्टर ठही करे सेवा त कयो आहे, पर जाम म्यूज़िक में अची करे तव्हां पूरे वर्ल्ड खे सर्व करे रहिया आहियो। इहो वधीक सुठो आहे। यार, मां वर्ल्ड जो कॾहिं सोचियो बि न हो। जॾहिं मां पासपोर्ट बि ठारायां पियो न, त जी हुन मां छो थो ठारायां कि कॾहिं वञिणो आहे लाइफ में, कॾहिं किथे वञिणो आहे, ख़बर बि न हो। त जी पहिरों स्टैम्प पाकिस्तान जो लॻो मुंहिंजे पासपोर्ट ते। त सॼा जेके मुंहिंजा दोस्त यार चई पहिरों स्टैम्प पाकिस्तान जो, हाणे कॾहिं अमेरिका केॾे बि न वञी सघंदे। त इहो भउ त मां चयुमि ठीकु आहे, मूंखे छो वञिणो आहे, मूंखे केरु घुराईंदो। मां म्यूज़िक शुरू कयो पंहिंजे लाइ, पंहिंजी ख़ुशीअ लाइ। तंहिंखां पोइ सभिनि खे उहा शइ सुठी लॻण लॻी, त उहा पोइ राह अॻिते वधी। सिंध तव्हां विया आहियो सर? सिंध घणा दफ़ा विया आहियो? 3-4 दफ़ा थी आया आहियां। किथे किथे घुमियल आहियो सिंध में? छो त सिंध जा ॾाढा दर्शक आहिनि जेको ही प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे ख़ुशी थींदी है एरिया जा नाला ॿुधी के किथे किथे तव्हां सिंध में घुमियल आहियो। सभिनि सिंध वारनि खे जीए सिंध, जेके बि हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि, तव्हां सभिनि लाइ ढेर सारो प्यार। ऐं मां सिंध में शिकारपुर थी आयो आहियां, रेहड़की थी आयो आहियां, और पंहिंजो सखर थी आयो आहियां, रोहिड़ी थी आयो आहियां।
तव्हांखे ख़बर आहे तव्हां सिंध में किथां जा रहंदड़ हुआ? घणनि मूंखे त कोन्हे, मतिलबु तव्हांखे ख़बर आहे सिंध में तव्हांजो मां लालकाणा मां आहियां, बाड्रा मां। वाह, वी आर प्राउड सिंधीज़। असांखे घटि में घटि असांजे फोर फादर्स जो ख़बर आहे कि असां किथे रहंदा हुआसीं, छा कंदा हुआसीं। यू आर सच अ लवली गाय, यू आर सच अ लवली पर्सन, यू आर सच अ हम्बल पर्सन सर। त हिकिड़ो को गीत हाणे वरी हिन शो खे अञा अॻियां वधायूं, म्यूज़िक विच में, छो त हिसो ज़रूरी आहे, न त पब्लिक अहिड़ा कमेंट्स कंदी कि मोहित भाई वधीक था ॻाल्हायो। त म्यूज़िक हिकिड़ो गीत तव्हांजे पसंदि जो हिंदी गीत, छो त म्यूज़िक जी का लैंग्वेज कोन्हे, सिंधी में त असां तव्हांखे हमेशह ॿुधंदा आहियूं। वन ऑफ योर चॉइस जेको बि तव्हांखे सुठो लॻे, हिंदी में तव्हां ॿुधाईंदव त वधीक ख़ुशी थींदी। हिंदीअ में? हा, मतिलबु तव्हां ऑप्शन ओपन आहे। सिंधी त असां तव्हांखे हमेशह ॿुधंदा आहियूं, हिंदी ऑडियंस लाइ न हूंदो, ऐं हूअं त तव्हां हिंदी सुठो ॻाईंदा आहियो, पर हिंदी अॼु ऑडियंस ॿुधंदी त वधीक ख़ुशी थींदी। अच्छा, मां कोई ट्रैक कढी वठां हिकु मिंट, मां ट्रैक हा कढी प्लीज़ कढो सर। ऐं मां दोस्तनि सां इहा रिक्वेस्ट कंदुमि, जेसिताईं जतिन उदासी साहब ट्रैक कढनि था, तव्हां प्लीज़ हिन वीडियो खे शेयर कयो, बिकॉज़ तव्हां जीअं शेयर कंदव त वधीक माण्हुनि ताईं पहुचंदो, तव्हांजा दोस्त ॾिसंदा। ऐं प्राउड सिंधी जेको असांजो बिगेस्ट अचीवर आहे हीअं सिंधी कम्युनिटी जो, जतिन उदासी। यस प्लीज़, मूंखे लॻे थो जतिन जो ट्रैक रेडी आहे, ऐं तव्हां प्लीज़ शेयर कयो ऐं वधीक में वधीक माण्हुनि ताईं मोकिलियो। तव्हांजा कमेंट्स अची रहिया आहिनि, मां माफ़ी थो चाहियां कि असां हिकु हिकु कमेंट नथा पढ़ी सघूं, पर कोशिशि इहा ई आहे कि असां हिकिड़ो कमेंट शो कंदा हलूं, कमेंट बॉक्स में अचे पियो। सर रेडी सर? या वेलकम सर, फुल स्क्रीन जतिन उदासी, मोहित शिरवाणी गायब। बढ़िया जतिन भाई। कॾहिं आयो कि कोन आयो? या जेको ॾुखियोपन हर यूथ जे लाइफ में ईंदो आहे घणई दफ़ा, कि मूं जहिड़ा त नसूब कटंदा आहिनि, कि वरी निंड जूं गोरियूं खाईंदा आहिनि, कि 4-4 रातूं सुम्हंदा कोन आहिनि, आई लव यू भितुनि ते पिया लिखंदा आहिनि। त जतिन खे कॾहिं प्यार थियो? प्यार तव्हांखे मां ॿुधायां पहिरियों कि म्यूज़िक पहिरियों प्यार आहे। बाक़ी अन मुंहिंजी वाइफ म्यूज़िक पुठियां वेठी आहे, ॾिसी रही आहे मूंखे। मुंहिंजी वाइफ सां मूंखे ॾाढो सारो प्यार आहे। अॼु वाइफ अगरि पुठियां न वेठी हुजे त सही जवाब अचे हा, मूंखे लॻे थो। तव्हां वाइफ पुठियां वेठी आहे, हीअं ॿुधायो ॼण को तव्हां डप में। पूरी दुनिया ॾिसी रही आहे सभिनि खे। बिल्कुलु मां पंहिंजी वाइफ सां ॾाढो प्यार कंदो आहियां, सुरभि उदासी। ऐं मां सुरभि भाभी जे बारे में ॿुधायां, मस्ती जी ॻाल्हियूं त पंहिंजी जॻह ते आहिनि, छो त जतिन ऐं मां असां फैमिली फ्रेंड्स बि आहियूं, घणई दफ़ा मिलंदा आहियूं। सुरभि भाभी जो नेचर जेको आहे, ऐं सुरभि भाभी जो जेको प्यार करण जो तरीक़ो आहे, ऐं शी इज़ अ वेरी गुड होस्ट। असां घणई दफ़ा मां फैमिली सां गॾु हिननि जे घर रोटीअ ते वियो आहियां। त सैल्यूट टू यू सुरभि भाभी, तव्हां अगरि ॿुधी रहिया आहियो, तव्हां पुठियां वेठा आहियो, त प्रेम में शायदि त न ईंदव, पर वरी मुंहिंजो सैल्यूट आहे। ऐं अगरि भाभी 2 मिंट लाइ शिकिल ॾेखारे त ख़ुशी थींदी, ऑल योर्स। मां ज़बरदस्ती कोन कंदुमि, छो त हीउ लाइव शो आहे। अगरि भाभी कंफर्टेबल हुजे त असांखे हाय चए, ऐं न हुजे तॾहिं भले। मुंहिंजी तरफ़ां को जोर कोन्हे हिन में। अचनि था अंदरां मेकअप करण विया आहिनि। त मां तेसि ताईं टेक्निकल टीम खे चवां थो जतिन ऐं भाभी जो हिकिड़ो फोटो प्लीज़ ॾेखारे छॾे। ऐं मां हा, वाह, कमेंट हितां हटाए छॾियो। थैंक यू सो मच। ही कमेंट हटी वञे, फुल फ्रेम ते फोटो आहे। जतिन भाई, लव लाइफ ऐं मैरिज लाइफ, मां ॿिन्ही लाइफ खे सेम थो मञां, त कीअं लॻंदो आहे शादी खां पोइ लाइफ कीअं आहे तव्हांजी? मोहित, शादी खां पोइ लाइफ त ॾाढी सुठी आहे। हर लाइफ जो हिकु पंहिंजो एक्सपीरियंस आहे। जी शादी खां पहिरियों वारो बि, शादी खां पोइ वारो बि, पर मां हिनखे रियली इंजॉय थो कयां। हर ॾींहुं नयो हूंदो आहे, हर ॾींहुं कुझु सम्झण लाइ मिलंदो आहे हिक ॿिए जे लाइ। और जी मां नथो सम्झां कि जेको बि नयो शादी कंदो आहे, एटलीस्ट 3-4 साल पंहिंजी वाइफ खे सम्झी सघंदो। त धीरे धीरे मां कोशिशि कंदो आहियां सम्झण जी। धीरे धीरे उहो मतिलबु प्यार जे लाइ थो चवां कि उहो प्यार वधंदो वेंदो आहे हुन जे लाइ। त इहे सभु वाह शयूं रोज़
Yeah. मूंखे लॻे थो तव्हां हाणे हाउ टू बी अ गुड हस्बैंड जो हिकिड़ो लेक्चर बि चालू करे सघो था। तव्हांखे वाइफ सां एॾो प्यार आहे त तव्हांजे यूट्यूब चैनल ते 2-4 वीडियो वञी सघनि था कि पंहिंजी वाइफ से कीअं प्यार कयो, कीअं सुठो करे हलायो। ओ भाभी जी जय जय, भाभी आ गई, भाभी आ गई, भाभी आ गई। कुछ ॻाल्हाईंदा? अरे वाह। Hello everyone. Thank you so much. असां first time here public audience सां live आया आहियूं। तव्हां सभिनि जा प्यार, तव्हां सभिनि जा कमेंट्स, तव्हां सभिनि जो प्यार असांखे मिलंदो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं एंड असां ॿिन्हिनि खे सदाई ब्लेसिंग्स खपनि कि असां ॿई डाउन टू अर्थ रहूं ऐं सॼी कम्युनिटी खे, सॼी सिंधी क़ौम खे दुनिया में असां सर्व कयूं। जय झूलेलाल। थैंक यू सो मच। अरे भाभी बाकर मुंहिंजे नाले चई वञो। अरे मोहित लाइ मोहित भैया जिन्हनि इहो प्रोग्राम कंडक्ट कयो आहे उहे असांजी फैमिली सां ऐं असां ॿिन्ही सां ॾाढो क़रीब आहिनि ऐं मां उन्हनि जी वाइफ लाइ बि चवां, हेमा भाभी, ऐं उहा बि मुंहिंजी ॾाढी सुठी फ्रेंड आहिनि। हाणे उन्हनि खे बेबी बि थियो आहे। खोड़ सारी वाधायूं, कंग्रेचुलेशन्स एंड ॾाढी सुठी फैमिली आहे। असां कंहिं बि ट्रिप ते गॾु वेंदा आहियूं ऐं ॾाढो सुठो फील कंदा आहियूं। हू बि न्यूली मैरिड आहिनि, कुझु ई साल हुनजी मैरिज खे थिया आहिनि। असांजी बि मैरिज खे बसि 1.5 साल थियो आहे। त असांजी ॾाढी सुठी केमिस्ट्री आहे पाण में एंड असांजो यूरोप ट्रिप ॾाढो मेमोरेबल हुयो बसि हाणे लास्ट ईयर 2019 जून में। त मां एतिरो ई चवंदमि। भाभी नेक्स्ट इंटरव्यू मां तव्हां सां गॾु ई प्लान कंदमि। तव्हां बढ़िया था ॻाल्हायो, मज़ो थो अचे। छोकी मोहित रुगो तव्हांजी और हेमा जी तारीफ़ थी रही आहे इन करे। असां इहो प्लानिंग तव्हांखे त असां सां गॾु मज़ो ईंदो। असां पाण सोचंदा आहियूं एब्रॉड ट्रिप असां घरवारनि सां गॾु छो था वञूं घुमण। असांखां त पुछो असांजो कहिड़ो हाल आहे। महेश चंदेरमानी सिंह हाय। Hi everyone. Thank you so much for so much love and blessings. Keep blessing us. Thank you so much. Thanks a lot. Thanks a lot. वाओ, मूंखे लॻे थो अॼु जो शो असांजो ही सक्सेस थी वियो आहे ऐं सुरभि भाभी सच अ प्योर सोल ऐं हिकिड़ी पवित्र आत्मा जंहिंखे चवां। ऐं ॾाढो जॾहिं भाभी असां सां गॾु सत्संग कंदी आहे, जॾहिं असांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी आहे। भाभी लखनऊ जा जेके असांजा साईं तानूराम साईं आहिनि, उन दरबार जी सेवादारी रही आहे। त भाभी जो प्यार असांखे आहे। तव्हांजा चाचा विच में कमेंट कनि पिया, मिस थी वियो। दिलीप उदासी साहब लिखियो कि वीरा बिटिया वाह वाह जी वाह, क्या बात है दिलीप अंकल। और मां दिलीप अंकल जे बारे में ॿुधायां कि गोवर्धन और दिलीप, मां नालो ईअं खणा थो ॼण को मुंहिंजा दोस्त हुजनि, पर वाकई मुंहिंजे दोस्त जे तो दिल जे क़रीब आहिनि। व्हाट अ लवली सेंस ऑफ ह्यूमर सर यू हैव। ऐं अच्छा मुंहिंजी वाइफ पे लिखियो आहे, थैंक यू सो मच सुरभि वीरा उदासी। वाह, त फैमिली प्रोग्राम बि आहे। माण्हू मारी न हिन खां पोइ असांखे चवंदा पाण में नाता कया थो यस जतिन भैया, हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आहे, उन खां पोइ असां मुंहिंजे रैपिड फायर राउंड ते वेंदासीं। आख़िरी जा 15 मिंट शो जा बचियल आहिनि। हिकिड़ो लास्ट क्वेश्चन आहे मुंहिंजो तव्हां सां। जेके न्यू जनरेशन हिन म्यूज़िक में अची रही आहे, ॾाढा सारा न्यू फेसिस तव्हां ॾिसंदा आहियो सोशल मीडिया ते अॼुकल्ह ॾाढा ॿार एक्टिव थिया आहिनि। तव्हां कॾहिं ॾिठो आहे उन्हनि खे? मां पहिरीं क्वेश्चन त इहो पुछां। मोहित जेके पर्सनली वीडियोस ईंदा आहिनि, मां फेसबुक कोई अपलोड करणो हूंदो आहे, कुझु अपलोड करणो आहे त फेसबुक ते ईंदो आहे लाइव। बाक़ी जेके व्हाट्सएप ते मूंखे वीडियोस ईंदा आहिनि त ज़रूरु मां ॾिसंदो आहियां, फॉरवर्डेड वग़ैरह जेके वीडियोस ईंदा आहिनि। त को मैसेज न्यू जनरेशन लाइ, छो करे तव्हां उन लाइ रोल मॉडल आहियो। जेॾीमहिल अॼुकल्ह केरु कैरियर शुरू थो करे त चए थो कि मूंखे जतन वांगुरु ठहिणो आहे। त यू आर द रोल मॉडल फॉर मेनी स्ट्रगलिंग एंड मेनी अपकमिंग आर्टिस्ट। तो उन लाइ छा मैसेज आहे? हू ज़रूर ही प्रोग्राम ॾिसंदा हूंदा। मोहित, मां स्टेज ते बि चवंदो आहियां कि प्लीज़ पंहिंजे ॿारनि खे आर्ट सां जोड़ो, हुननि खे सिखण लाइ मोकिलियो, हुनखे म्यूज़िक सां जोड़ियो। छोकी तव्हां पंजाबी म्यूज़िक ॾिसंदा हूंदव, पंजाबी हिंदी म्यूज़िक ॾिसंदा हूंदव, बट सिंधी में गाना बि ॾाढा घटि आहिनि, सिंगर्स बि ॾाढा घटि आहिनि, टैलेंट ॾाढो घटि आहे। त प्लीज़ हुनखे वधाइनि ताकी हर जॻह क्रिएटिविटी वधे। काफ़ी सुठा सिंधी वीडियोस अचनि, जेके सुठा वीडियोस कढी रहिया आहिनि त हुननि जे लाइ ॾाढो ख़ुशि आहियां। पर जेके नयो प्रयास करे आहिनि हुनखे बि इहो ई चइणो आहे कि प्लीज़ सुठो ॻायो, सुठो वीडियो कढो, सुठे सां प्रमोट कयो पंहिंजी लैंग्वेज खे। थैंक यू सो मच। त हाणे असां पंहिंजे नेक्स्ट राउंड जी तरफ़ था हलूं, जंहिंजो नालो आहे लाइव आजकल विद मोहित शेवानी। सब्दानी कोचिंग प्रेजेंट्स रैपिड फायर। रैपिड फायर, यस, मोहित शेवानी लाइव आजकल सब्दानी कोचिंग प्रेजेंट्स रैपिड फायर। सर, आर यू रेडी फॉर रैपिड फायर? अच्छा क्वेश्चन है। हाँ बिल्कुल रेडी। बिल्कुल ट्रुथ एंड डेयर वांगर आहे, सच सच ॿुधाइणो आहे, बिल्कुल न घबराइणो आहे, ॾकणो कोन्हे कंहिंसां। भाभी भले आसे पासे वेठी हुजे। कीअं ॿुधाइणो आहे जी? हिक वर्ड में ॿुधाइणो आहे कि छा? न, मां अलॻि-अलॻि क्वेश्चन फ्रेम कंदमि, तव्हांखे ॿुधाईंदो वेंदुमि। खटण वारे खे ही गुल ॾींदासीं असां हितां। अच्छा ओके, ठीकु आहे।
ठीकु आहे। अगरि तव्हां सही आंसर ॾिना त तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। मां हींअर फर्स्ट राउंड आहे जंहिंमें सिलेक्ट करिणो आहे फैमिली और फ्रेंड्स। फैमिली। वेरी नाइस। इंडिया और अमेरिका। इंडिया। म्यूजिक और 500 करोड़ रुपीस। म्यूजिक। वाओ, कमाल आहे। ऐं लास्ट, फैमिली प्लानिंग कॾहिं करे रहिया आहियो? एॾो ॾुखियो क्वेश्चन पुछियो अथव। टाइम आहे अञा। लॉकडाउन में फ्री थियूं आहे प्लानिंग। हा, वेरी नाइस वेरी नाइस। हाणे जतिन भाई कॾहिं तव्हांखे वर्ल्ड टूर ते वञिणो हुजे त फिल्म एक्ट्रेस कहिड़ी पाण सां गॾु खणी वेंदो, पर हुन में भाभी कोन हलंदी। 7 ॾींहंनि जो ट्रिप आहे ऐं लाइव आजकल विद मोहित शेवानी सब्दानी कोचिंग प्रेजेंट्स करे रहियो आहे, तव्हांखे स्पॉन्सर थो करे। त कहिड़ी फिल्म एक्ट्रेस हूंदी जंहिंसां गॾु तव्हां वञणु पसंदि कंदो? ॾिसो, तव्हां भाभी न हलंदी इहो चयो अथव, पर मां त हुन सां ई वञणु चाहींदुमि। न पर मूंखे एक्ट्रेस जो नालो ॿुधायो। डोंट बी डिप्लोमेटिक, मां पहिरीं चयो आहे। एनी एक्ट्रेस यू लाइक द मोस्ट? मां बिल्कुलु एक्ट्रेस मूंखे न वणंदी आहे कोई कि मां हुननि सां गॾु प्लान कयां। अकेलो वञणु चाहींदुमि मां कि कंहिं ट्रिप ते मां अकेलो वञा। लॉकडाउन खां पोइ असांजो ॿिन्हिनि जो प्लान आहे कि असां अमृतसर वञूं। बाक़ी वर्ल्ड टूर जी ॻाल्हि रही त कोई प्रोग्राम कराईंदो ॿाहिरां माण्हू त हली वेंदासीं, घुमी बि वठंदासीं। असां कलाकार ॿियनि जे पैसनि ते घुमंदा आहियूं। असां वर्ल्ड टूर ईअं कोन कंदासीं जेसिताईं केरु असांखे घुराए। काजल दीदी तव्हांखे वाधायूं ॾेई रही आहे। गुड जॉब जतिन। सो मच दीदी। हा, त हाणे हिकिड़ो ॿियो क्वेश्चन आहे, हु इज योर फेवरेट सिंगर सर जेको हींअर करंट स्टेज ते एक्टिव हुजे तव्हांखे छॾे करे? अच्छा, सिंधी कम्युनिटी में? सिंधी कम्युनिटी में सुठो सिंगर। फेवरेट सिंगर सुठो न, घणी दफ़ा थींदो आहे सुठो कोन हूंदो पर फेवरेट थी वेंदो आहे। मूंखे तव्हां वॉइस जे अकॉर्डिंग चवंदो और सिंधी लैंग्वेज जे जंहिंजी पकड़ हुजे, मूंखे घनश्याम आसवानी दादा जो आवाज़ ॾाढो वणंदो आहे कि ॾाढो पंहिंजो फिटनेस सां ॻाईंदा आहिनि, ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि। हिकिड़ी आर्टिस्ट तव्हां सां गॾु ॾाढो ट्रेवल कयो, मतिलबु मूंखे लॻे थो कि जॾहिं शुरूआती दौर में तव्हांजो एल्बम आयो, ज्योत्सना नालो हो ज्योत्सना जो, त उन सां गॾु तव्हांजी केमिस्ट्री बि ॾाढी बढ़िया, स्टेज ते ॾाढो रॉक कयो आहे। अचानक सां ज्योत्सना बिकॉज ऑफ मैरिज और वॉट हींअर इंडस्ट्री में वधीक एक्टिव कोन्हे, पर जेतिरो ॻाल्हाइण थींदो आहे वापसि ईंदी। उन सां गॾु जेॾी महिल तव्हां स्टेज ते हूंदा हुआ, हिकिड़ो रॉकिंग एक्सपीरियंस हूंदो, त अपार्ट फ्रॉम ज्योत्सना या ॿियो केरु तव्हांखे सभिनि खां वधीक फीमेल आर्टिस्ट वणंदी आहे? काजल दीदी ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि। शिवानी वासवानी, हुननि जो बि आवाज़ ॾाढो सुठो आहे। मोहित, तव्हां कंहिंखे बि कंहिंसां कंपेयर नथा करे सघो, सभिनि जो पंहिंजो पंहिंजो हिकु जॉनर आहे। सभु पंहिंजे ॾाढो सुठो ॻाईंदा आहिनि। जीअं क्लाइंट जी डिमांड हूंदी आहे कि भाई हुननि खे हुननि जो प्रोग्राम आहे अगरि बैठक जो, त हो इनवाइट करा महेश चंद्र दादा खे। हुननि जी डिमांड आहे कि यंगस्टर में थोरो धूम धड़ाका हुजे तो कंहिं यंग आर्टिस्ट खे इनवाइट कंदा। तीअं सभिनि जी पंहिंजी पंहिंजी आहे। मोहित, मंजूश्री आसूदानी तव्हांखे वाधायूं ॾेई रही आहे। एक्सीलेंट जतिन तव्हांखे वाधायूं ॾेई रही आहे, स्क्रीन ते असां ॾिठो आहे। त हाणे लास्ट बट नॉट द लीस्ट, थोरो टाइम बचो आहे, हुन खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। लास्ट क्वेश्चन इहो आहे कि जतिन अगरि फिल्म प्रोड्यूसर ठही थो वञे, इन केस वॾी फिल्म ठाहे थो, त हीरो कंहिंखे खणंदो? उहो बि सिंधी खणणो आहे? न ज़रूरी कोन्हे, सिंधी खणो त मां आहियां अवेलेबल। अच्छा, न अगरि ऑलरेडी कोई इंडस्ट्री में आहे त हुनखे खणंदुमि, रणवीर सिंह खे। रणवीर सिंह, अच्छा, सिंधी भाउ रणवीर सिंह भाई, वेरी ट्रू। हा, त रणवीर सिंह आहे और मां प्रोड्यूसर ठहां त कुझु कमाइण लाइ ठहंदुमि, त रणवीर सिंह कमाए ॾींदो। बाक़ी त नए जे भरोसे असां रहंदासीं। अच्छा, रणवीर सिंह जे अगेंस्ट में कंहिंखे तव्हां खणंदव? रणवीर जे अगेंस्ट में दीपिका। अरे घर में पूरो थींदो आहे इहो कमु। जेको ॿिन्हिनि जी ट्यूनिंग आहे उहा स्क्रीन ते बि सुठी लॻंदी आहे, त उहो ॿई बिल्कुलु। त जीअं त रणवीर सिंह रॉक स्टार आहे, सिंधियुनि जा रॉक स्टार तव्हां आहियो, ऐं तव्हां सुठे नमूने मूंखे लॻे थो हर क्वेश्चन जो आंसर कयो। वधीक टफ मां इन करे कोन ठाहियो कि असांखे वरी शो खां पोइ माण्हुनि सां मिलणो आहे। हूअं त कोशिशि हुई कि हिनखे ॾाढो टफ करे हलायां, पर मूंखे लॻंदो आहे कोरोना कॾहिं त ख़तमु थींदो ऐं आम्हूं साम्हूं मिलंदासीं त प्यार ठहियो पियो हुजे। त हाणे हिकिड़ो असांजो सेगमेंट आहे म्यूज़िक लाइव। जतिन भैया 50 मिंट लॻभॻि हिन शो खे थिया आहिनि, बाक़ी 5-7 मिंट ॿियो हलंदो। म्यूज़िक लाइव इहो अहिड़ो सेगमेंट आहे जंहिंमें तव्हां ऐं ऑडियंस जुड़ंदा आहियो 5-7 मिंट लाइ। मोहित शेवाणी विच में कोन हूंदो आहे, ओनली एंड ओनली म्यूज़िक। सो नो योर सेलिब्रिटी थी वियो आहे ऐं हाणे हिन खां पोइ असां म्यूज़िक टाइम चालू थियो आहे। त जेको तव्हांखे वणे, वॉट एवर यू फील लाइक, तव्हां ॻाइजो, तव्हां ॿुधाइजो। 5 मिंट कंटिन्यूअस तव्हांखे माण्हू ॿुधणु चाहींदा। हिन सेगमेंट जो नालो ई असां रखियो आहे म्यूज़िक लाइव। ठीकु आहे, ज़रूरु। थैंक यू सो मच। मां वरी मिलंदुमि 5 मिंट खां पोइ। हिन वञा कोन थो, पर हुन खां पहिरीं तव्हांखे मां हाणे ॿुधां थो वेही करे। स्वागत आहे।
ओके भाई। भले दुनिया जे कहड़ी भी कुंड में हो जा, भले दुनिया जे कहड़ी भी कुंड में हो जा, आया सिंधियो मां फ़कुर सां चवां, आया सिंधियो मां फ़कुर सां चवां, गॾिजे सिंधी जिते, गॾिजे सिंधी जिते, मां त सिक सां मिलियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॿोलिया ॿोली मिठी, ॿोलिया ॿोली सिंधी, गीत सिंधी ॻायां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, अबा ॾाॾा मुंहिंजा ॼावा सिंध में हुआ, अबा ॾाॾा, अबा ॾाॾा, अबा ॾाॾा ॾाॾा, हो मुंहिंजा वॾड़ा हो, अबा ॾाॾा मुंहिंजा ॼावा सिंध में हुआ, अबा ॾाॾा मुंहिंजा ॼावा सिंध में हुआ, खणी ॿोली पंहिंजी सारे जग में हलिया, खणी ॿोली पंहिंजी सारे जग में हलिया, झूलेलाल चई, अमरलाल चई, कंवर राम चई, जीए सिंध चई, मां त छेॼूं हणां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॿोलिया ॿोली मिठी, ॿोलिया ॿोली सिंधी, गीत सिंधी ॻायां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां शान सां मान सां फ़कुर सां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। थैंक यू। ॾाढी सारी फरमाइशूं थी अचनि हेठि, मां कुझु कोशिशि थो कयां हुननि मां मैशअप करे ॿुधाइण जी। जरूर जरूर सर प्लीज, माण्हू तव्हांखे ॾाढो प्यार करे रहिया आहिनि। अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कैसा राज़ी आ, अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कैसा राज़ी आ, कोई राजा को फकीर बाज़ी घर जी बाज़ी आ, कोई राजा को फकीर बाज़ी घर जी बाज़ी आ, अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कैसा राज़ी आ, अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कैसा राज़ी आ, ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार, ओ ठार के बीठा पंहिंजे बचन खे ठार, अम्मा अॻे बीठारो तई हाणे बीठार, हे जग तुंहिंजो नंढड़ो ॿार, हे देवी तो शरण तो शाद, हे लंग लंग बचा पवनम पार, ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार, ओ ठार माता ठार पंहिंजे बचन खे ठार, ओ ठार माता ठार, ओ ठार माता ठार, ओ ठार माता ठार, ओ ठार माता ठार, सिंधी
अबाणी बोली, ओ मिठड़ी अबाणी बोली। तैके मां किया विसारिया, जिंद जान ते तवारिया, जहने दुनिया मूखे पींगे में मौलोली। सिंधी 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 अबाणी बोली, ओ मिठड़ी अबाणी बोली। हर कौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे, हर कौम जी सुञाणप हुन जी ज़ुबान आहे। जिंदा तू सिंधी आई, जिंदा तू सिंधी आई, जिंदा जे तुझी बोली। सिंधी अबाणी बोली, ओ मिठड़ी अबाणी बोली, ओ मिठड़ी अबाणी बोली, ओ मिठड़ी अबाणी बोली। अच प्यार करियूं, अच प्यार करियूं, अच प्यार करियूं, अच प्यार करियूं, दीदार करियूं, दीदार करियूं, अच प्यार करियूं, अच प्यार करियूं। वाह, थैंक यू यू आर द रॉकस्टार सर, यू आर द रॉकस्टार। हिकु फरमाइश मुंहिंजी बि आहे, हिकु फरमाइश मुंहिंजी आहे, मतिलबु मुंहिंजी मम्मी मूंखे जेॾी महिल शो में अचां पियो त मुंहिंजी मम्मी मूंखे चयो कि ज़रूर उहो जतिन खे चइजे ॿुधाए, तव्हांखे ॾाढो प्यार कंदी आहे मुंहिंजी मम्मी। वो फेसबुक ते हींअर नथी ॾिसी सघे छो त हुननि जो एंड्रॉइड फोन मां यूज़ पियो कयां, आईफोन सां त न पिया वञी सघूं, त मॉम जे मोबाइल तां आहियां। हुननि चयो कि वाह वाह रे घड़ा ज़रूर ॿुधाइजो, त प्लीज़ मुंहिंजी मॉम लाइ इहो तव्हां ॿुधाए छॾियो त वधीक ख़ुशी थींदी। घड़ा उघायल मिट्टीअ जा ठाहियल सुर था वॾनि तुम सारा, तोखे वॼाइनि प्यार सगाइनि आशिक मुहिबन वारा। साण करे अकतारा, साण करे अकतारा, वार घड़ा तुंहिंजा भाग भलार, ओ वार घड़ा तुंहिंजा भाग भलारा। वाह वाह रे घड़ा, वॾ वॾ रे घड़ा, वाह वाह रे घड़ा, वॾ वॾ रे घड़ा, वाह वाह रे घड़ा, वॾ वॾ रे घड़ा, वॾ वॾ रे घड़ा, वॾ वॾ रे घड़ा। वाह, वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द गुड परफॉर्मेंस, वाह वाह रे घड़ा। हाणे हिकिड़ो लास्ट इंपॉर्टेंट पिक्चर मां संभाले रखियो हो, ऐं उहो पिक्चर विच में माण्हुनि खे ॾेखारियोसीं बि असां। यू आर द वन एंड ओनली। जी, यका फोटोस ॻोल्हिया अथव, किथां ॻोल्हिया अथव? ये तव्हां, थैंक्स टू योर टीम सर, तव्हांजी सोशल मीडिया टीम ॾाढी स्ट्रॉन्ग आहे, ऐं तव्हांजो मैनेजर जेको आहे उहो ॾाढो स्मार्ट आहे, हुनखे ख़बर आहे कि कहिड़ो किथे मोकिलणो आहे, ऐं तॾहिं तव्हां ब्रांड बि ठही विया आहियो। यू आर हैविंग सच अ गुड टीम सर। हाणे हिकिड़ो लास्ट मुंहिंजो एक्सपीरियंस तव्हां खां पुछणो आहे कि यू आर ओनली आर्टिस्ट जंहिंखे BBC लंडन लाइव शो पंहिंजे पाण खे टेलीकास्ट कयो, त ओॾी महिल तव्हांखे कीअं पियो लॻे? छो त तव्हां जीअं त चयो कि ॻाल्हाइण थोरो तव्हांजे लाइ टफ रहंदो आहे, म्यूज़िक आसान आहे, त लाइव BBC लंडन ते वञण, उहो एक्सपीरियंस कीअं हो तव्हांजो? ओॾी महिल वार बि वॾा हुआ, इहो अलॻि हिकु एक्सपीरियंस। ये वार कटिया कंहिं ॿुधायो पहिरीं, हींअर जेके कटिया आहिनि? धर्म पत्नी मुंहिंजी वाइफ उन्हनि कटिया। हुननि खे हिकु ॾींहुं ख़्यालु आयो कि लॉकडाउन लॻियो पियो आहे और 2 महीना असां काॾे वञण वारा न आहियूं कंहिंजे अॻियां परफॉर्म करण, ऐं मुंहिंजो लाइव अचण जो वीचार न हुयो कि मां नंढे वारनि में लाइव अचां, त असां ई बसि थी विया। पोइ सुबुह ख़बर पई कि वार नंढा थी विया। जी, त BBC जे बारे में ॿुधायां? हा, BBC जी स्टोरी छा आहे सर, प्लीज ॿुधाईंदो, BBC जे पुठियां छा स्टोरी आहे? मां जॾहिं लंडन में हुउमि फर्स्ट टाइम परफॉर्म करण, त हुननि हुते ई मूंखां इंटरव्यू वरितो। ॾाढो सक्सेसफुल प्रोग्राम हुयो। हुन प्रोग्राम जे बारे में बि हुते कन्वर्सेशन थियो, ऐं तंहिंखां पोइ हुननि मुंहिंजी लाइफ जे बारे में पुछियो कि म्यूज़िक कीअं शुरू कयो, तव्हां किथे रहंदा आहियो, तव्हांजा पेरेंट्स छा कंदा आहिनि, ऐं तव्हां छा छा कयो आहे, छा छा करण वारा आहियो। त इन्हनि सभिनि जे बारे में हुते थोरो बहुत कन्वर्सेशन थियो। त हेॾा आर्टिस्ट आया सिंधियुनि में, मतिलबु मां हिकु हिकु जो नालो न खणा, तव्हां यू आर द ओनली वन
त इहो असां लाइ प्राउड फीलिंग आहे। ऐं BBC लंडन तव्हांखे लाइव कयो, सभिनि माण्हुनि ॾिठो। त जतिन भाई वेंदे वेंदे लास्ट मैसेज फॉर ऑडियंस, व्हाट यू फील लाइक, व्हाट यू फील फॉर सोसाइटी, तव्हांखे कीअं लॻंदो आहे, तव्हांखे सोसाइटी जो केतिरो प्यार। जीतू जगवाणी साहब बि तव्हांखे नमस्ते चयो आहे, गुरमुख जगवाणी दादा जा ब्रदर आहिनि, नमस्ते ॿिन्ही खे वाधायूं ॾींदा आहिनि। जीतू भाई नमस्ते, सचो सतराम। सचो सतराम, वाह। त लास्ट मैसेज फॉर सोसाइटी, वी हैव ओनली 1 to 3 मिनट्स लेफ्ट, तो प्लीज मिंटन में जेको तव्हांखे सुठो लॻे सोसाइटी लाइ मैसेज। मुंहिंजो मैसेज त हुन गाने जे माध्यम सां ई हो, हुनखे प्लीज ॿुधायो न सर। उहो सॉन्ग हिकु हाणे सभिनि कलाकारनि जे विच में अहिड़ो सॉन्ग आहे कि जेको पंहिंजी ॿोलीअ जो प्रचार थो करे। हा मां सिंधी आहियां, जेको मां ऑलरेडी ॻाए चुकियो आहियां, कि पंहिंजी ॿोलीअ खे तव्हां न विसारो। तव्हां दुनिया जे कहिड़ी बि कुंड में हुजो, चाहे हुजो अमेरिका, चाहे हुजो लंडन, चाहे हुजो इंडिया, चाहे हुजो नंढे से गांव में, तव्हां पंहिंजी ॿोली सां प्यार कयो। तव्हां सां कॾहिं कोई बि सिंधी गॾिजे त हुन सां सिंधी में ॻाल्हायो। इंग्लिश सुठी ॻाल्हि आहे कि तव्हांखे ईंदी आहे, बट कोशिशि कयो सिंधी में ॻाल्हायो, हिंदी में बि न ॻाल्हायो, पंहिंजी सिंधी भाषा में ॻाल्हायो। बसि इहो सभिनि जे लाइ मैसेज आहे, नंढनि खां वठी करे वॾनि ताणी, कि प्लीज़ पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायो, सिंधी में ॻाल्हायो ऐं फ़ख़ुर सां चओ हा मां सिंधी आहियां। थैंक यू सो मच जतिन भैया, सो काइंड ऑफ यू। ॾाढो सुठो लॻो तव्हां खां इंटरव्यू करे, ऐं मां एॾो तव्हां सां जुड़ियो आहियां, 5-7 सालनि जो असांजो रिलेशन आहे। पर हीउ जेको अॼु इंटरव्यू थियो आहे त मूंखे कुझु नयूं ॻाल्हियूं पतो पयूं आहिनि जतिन उदासी जे बारे में। बसि वेंदे वेंदे गुड बाय चवण खां पहिरीं जतिन खे रोटीअ में सिंधी कहिड़ी डिश वणंदी आहे इहो ज़रूरु ॿुधाईंदो वञे, त कॾहिं कंहिंजे घर वञो त उहे ज़रूरु ठाहिनि। सिंधी तव्हांखे छा, हूअं त असां स्पेन में बार्सिलोना में हेॾा ताम असांजे साम्हूं हुआ, मूंखे लॻे थो घटि में घटि 100-200 सतीश राय सिंघाणी साहब ऐं पूरी जेकी टीम हुई स्पेन जी, हेॾा आइटम रखिया हुआ, पर तव्हां दाल चांवर ई खाईंदा हुआ। हुन जे अलावा तव्हांखे छा वणंदो आहे इहो ॿुधायो। न, मूंखे दाल चांवर ई सुठा वणंदा आहिनि। भिंडी वणंदी आहे, भिंडी मां काफ़ी शौक़ सां खाईंदो आहियां। ऐं सिंगियुनि जी भाॼी चइबी आहे, उहा बि मां खाईंदो आहियां। बिह खाईंदो आहियां, बिह पटाटा थिया। वाह। ऐं कंहिंखे ख़बर हुजे न हुजे, मां प्रोग्राम बि हुजे न हुजे, मां घणनि शयुनि खां परहेज कंदो आहियां। चाहे हुजे बर्फ़ जो गोलो, आइसक्रीम हुजे, मां बिल्कुलु न खाईंदो आहियां। बट मां पानी पूरी खे मिस नथो करे सघां। पानी पूरी पपीते जे बारे में तव्हां छा चओ था? पपीता दोस्तों, असां जिते वेंदा आहियूं त जतिन भाई मां 2-2 किलो पपीतो खणी करे खाईंदा आहियूं। इन करे मां पपीतो चयो, असां ॿिन्ही लाइ पर्सनल जोक हो, पर ऑडियंस ताईं अची वियो। पपीते सां असांखे वधीक प्यार आहे, असांजो पपीता लवर्स आहियूं असां ॿई। किथां खणी आयो पपीतो तव्हां इहो? जिते बि मुंहिंजो प्रोग्राम हूंदो, जंहिंमहिल मुंहिंजी सगाई थी चुकी, त मुंहिंजी वाइफ मूंखे हुन सिटी में पपीतो मूं वटि पहुची वेंदो। जिते बि प्रोग्राम हूंदो, हुन होटल में या कंहिं बि शहर में हुजां, कंहिं बि होटल में हुजां, हुन शहर में प्रोग्राम खां पहिरां मूं वटि पपीतो पहुची वेंदो। ऐं इहो रूम नंबर मां ॿुधाईंदुमि भाभी खे कि कहिड़े रूम नंबर में आयो। अच्छा, इहो मूंखे न ख़बर हो कि तव्हां ॿुधाईंदो। हुन में मूंखे असां न ॿुधायो कि पपीतो पहुचंदो कीअं आहे। हो चवंदी आहे बसि पहुची वेंदो आहे तव्हां वटि। इन अलावा मोहित, भले शो हुजे न हुजे, मां ट्रेन में बि किथां सफ़र कयां न, त ट्रेन में हर बार मूंखे कुझु न कुझु मिली वेंदो। पपीतो हुजे, पानी पूरी हुजे, त इहो मूंखे ट्रेन में हर बार मिली वेंदो। मोहित लालवाणी तव्हांखे वाधायूं ॾिनियूं आहिनि। मोहित लालवाणी साहब, थैंक यू सो मच। गुड गोइंग गाइस, ॿिन्ही नाले लिखियो आहे हुननि। थैंक यू मोहित, थैंक यू सो मच। वन ऑफ द फाइनेस्ट सिंगर, जीअं तव्हां तीअं मोहित भाई, तव्हां सभु इंडस्ट्री लाइ वॾो कमु करे रहिया आहियो। ऐं वाकई ॾाढो सुठी ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए करे, ॾाढो मज़ो आयो। ऐं वरी असां कोशिशि कंदासीं, ईअं ई को लाइव शो थियो त तव्हांखे मां वरी रिक्वेस्ट कंदुमि, प्लीज़ मूंखे टाइम ॾिजो, मना न कजो। मूंखे ॾाढी सुठो थो लॻे तव्हां सां गॾु इहो परफॉर्मेंस ॾेई करे। ज़रूरु ज़रूरु, तेसिताईं वार बि वॾा थी वेंदा, ज़रूरु असां लाइ। थैंक यू भैया, थैंक यू सो मच, थैंक्स अ लॉट, थैंक यू सो मच, बाय बाय। त दोस्तों, तव्हां ॾिठो अहिड़ी शख़्सियत खे जंहिं सिंधियत लाइ सभु कुझु कयो, सिंधियत लाइ, ऐं सभिनि खां वधीक कॉन्ट्रीब्यूशन अगरि कंहिंजो रहियो हुनजी लाइफ में, त हुनजे पिता साहिब जो रहियो, हुनजे चाचा साहिब जो रहियो। त मां हुननि खे सल्यूट थो कयां, ज़रूरु मूंखे ॾिसंदा हूंदा, ऐं अगरि न ॾिसंदा हूंदा त रिकॉर्डेड ज़रूरु ॾिसंदा। गोवर्धन अंकल सल्यूट टू यू, दिलीप अंकल सल्यूट टू यू, कि तव्हां असांखे जतिन उदासी जहिड़ो हिकिड़ो कोहिनूर हीरो सोसाइटी खे ॾिनो आहे, ऐं सोसाइटी खे तव्हां बिल्कुलु स्ट्रॉन्ग करे छॾियो आहे जतिन उदासी ॾेई करे। आर्टिस्टिक फील्ड में ऐं म्यूज़िक जे फील्ड में हिकिड़ी सुठी तव्हां असांखे गिफ्ट ॾिनी आहे। सो थैंक यू सो मच, थैंक यू सो मच टू भाभी, जेकी जतिन जो एॾो ख्यालु रखंदी आहे। तव्हां पपीते जी स्टोरी ॿुधी ऐं ॾाढो प्यार कंदा आहिनि हिक ॿिए सां। असां ईश्वर सां इहा ई दुआ कंदासीं कि इहा जोड़ी लगातार, जीअं त तव्हां ॾिसी रहिया राधा कृष्ण जो पुठियां फोटो आहे, ईअं इहा जोड़ी पाण में प्यार कंदी रहे। ऐं
गॾोगॾु सिंधियत जी शेवा कंदी रहे। दोस्तों ही अॼु जो शो असां हिते कंप्लीट था कयूं। मां हर दफ़े ॿिए गेस्ट जेके असांजा हूंदा आहिनि उन्हनि जो अनाउंसमेंट कंदो आहियां। सुभाणे जेकी गेस्ट आहे उन बॉम्बे में त ज़रूर न आहे पर नागपुर में वेही करे इंडस्ट्री खे डेवलप कयो आहे। नागपुर मां ट्रेवल कंदी आहे पर पूरे विश्व स्तर ते हुनजो नालो वॾे सिक सम्मान सां गॾु खयो वेंदो आहे। नंढे हूंदे खां वठी म्यूज़िक जे प्रति हुनजो लगाव, नंढे हूंदे खां प्रति स्टेज ते हुनजो जेको अपीयरेंस, नंढे हूंदे खां प्रति सिंधियत लाइ हुनजो जेको प्यार हो उहो पूरे विश्व ॾिठो ऐं सभ खां पहिरीं नागपुर मां शुरूआत करे हिंदुस्तान जे कुंड कोच में पहुची करे पंहिंजे हिकिड़े नए अंदाज़ सां गॾु मूंखे लॻे थो सिंधी आर्टिस्ट सभु परफॉर्म कंदा आहिनि। मां हिक जो नालो न खणा पर जॾहिं ही आर्टिस्ट स्टेज ते हूंदी आहे हिकिड़ी स्टाइल हुनजी अलॻि हूंदी आहे, हुनजो अपीयरेंस अलॻि हूंदो आहे, हुनजो ग्रेस अलॻि हूंदो आहे। त असांजी सुभाणे जी जेकी गेस्ट आहे उहा आहे भेण मंजूश्री आसूदानी। दोस्तों मंजूश्री आसूदानी असांजी सुभाणे जी गेस्ट आहे ऐं स्क्रीन ते मां चाहींदमि भेण मंजूश्री आसूदानी जो फोटो अचे। ही फोटो तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही जेको खिलंदड़ चेहरो आहे, ही जेको ख़ुशि चेहरो आहे, इहो सिंधियत खे ॾाढो प्राउड फील कराईंदो आहे। इहो सिंधियत खे हमेशह इहो मैसेज ॾींदो आहे कि असां वेठा आहियूं, तव्हां चिंता न कयो, असां कलाकार सिंधियत जो झंडो अॻियां खणी हलंदासीं। हिक खां हिकु सुठा एल्बम तव्हां सोसाइटी खे ॾिना, हिक खां हिकु सिंधी हिंदी म्यूज़िक एल्बम्स था ॾिना। हींअर हिननि जो हिकिड़ो एल्बम ॾाढो वायरल थियो जेको सिंधी पलव तव्हां ॻायो, उन खां पहिरीं तव्हां ॻायो आऊं कीअं सेज सुम्हां। हिक खां हिकु सुठा एल्बम था ॻाया। सुभाणे शाम जो 6:30 बजे असां मिलंदासीं इन शख़्सियत सां ऐं हिन सां उहे ॻाल्हियूं कंदासीं जेके तव्हां ॿुधणु चाहींदा आहियो। त दोस्तों तव्हां पंहिंजा क्वेश्चन्स कमेंट बॉक्स में विझी सघो था। अॼु खां असां नई एक्सरसाइज चालू कयूं था ऐं मां चाहींदुमि टेक्निकल टीम जेकी आहे दलवी डिज़ाइन फैक्ट्री जेकी आहे दलवीन डिज़ाइन जेको ही पूरो प्रोग्राम सोशल मीडिया मैनेज करे उहो बि स्क्रीन ते अची वञे हिकु दफ़े लाइ। तव्हांखे बि सभु ॾिसण था चाहिनि कि सोशल मीडिया जे हिन टाइम में के सुठे नमूने घरां वेही करे, हाय मनीष भाई हाउ आर यू, ही इज द पर्सन जेको सॼो शो पुठियां हलाए रहियो आहे। इट्स अ लाइव शो। मां हींअर भोपाल में वेठो आहियां पंहिंजे होम टाउन में ऐं जतिन बॉम्बे में वेठो आहे, मनीष कल्याण बॉम्बे में वेही करे सॼो कोऑर्डिनेशन करे रहियो आहे। थैंक यू सो मच सर। त सुभाणे मंजू जो असांखे इंतजार रहंदो। सुभाणे शाम जो 6:30 बजे, ठीक 6:30 बजे आसूदानी, मंजूश्री आसूदानी ठीक शाम जो 6:30 बजे तव्हां सभु अचण न विसारजो। ऐं जतिन असांखे मज़ेदार इंटरव्यू ॾिनो, ॾाढो मज़ो आयो। थैंक यू सो मच जतिन उदासी। लव यू लव यू लव यू लव यू लव यू सो मच। लव यू ऑल। सुभाणे शाम जो 6:30 बजे मंजूश्री आसूदानी सां गॾु मिलंदासीं ऐं सिंधियत जे झंडे खे अञा अॻियां खणी हलंदासीं। तव्हां सभिनी जो प्यार। थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच। थैंक यू सो मच किशन भाई, तव्हांजे थ्रू मूंखे ही सॼो कोऑर्डिनेशन पतो पियो कीअं थींदो आहे। किशन रामनानी, सल्यूट टू यू, यू आर सच ए ग्रेट एंकर सर। थैंक्स अ लॉट। साइनिंग ऑफ, बाय बाय, लव यू, जय झूलेलाल।